हिन प्रोग्राम की शुरुआत कंदे सब खां अवल आर्ट्स काउंसिल के पारां अवां सभिनी जो थोराइतो आहियां। आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची उन जी हिकिड़ी कमेटी आहे, लोक विरसो कमेटी। उन हिकिड़ी शइ तय कई आहे त जेके बि जिन सिंध के कुछ ॾिनो आहे, लिखत में, ॻाइण में, शाइरी में, नावल में, अदाकारी में, ऐं जेके किरदार असां यादि नथा कयूं सहाफ़त समेत, उन्हनि समूरनि माण्हुनि खे यादि बि कजे ऐं ख़ुदि उन्हनि खे सम्झिजे बि त ही सभु माण्हू केरु हुआ ऐं इन्हनि खे असां विसारे पंहिंजो नुक़सानु कयो आहे या पंहिंजो फ़ाइदो कयो आहे। जनाब फ़कीर मोहम्मद लाशारी ज़ाती तौर हो मुंहिंजो हेड बि हो। असां जागो अख़बार जेका आहे हू जॾहिं जागो जो एडिटर थियो त मां हुनजो पहिरियों रिपोर्टर हुउसि ऐं हुन सां मुंहिंजो तालुक़ु फस्ट क्लास तालुक़ु हो, अजब जहिड़ो तालुक़ु हो। ऐं मुरीद ॻोठ में रहंदा, बिककनि जो जेको ॻोठु आहे, उते सुबुह जो मां 10 बजे पहुचंदो हुउमि मोटर साइकिल ते ऐं मोटर हू चांहि कॾहिं पीआरे कॾहिं चांहि न पीती, पोइ वरी सिधो असां ईंदा हुआसीं मशहूर महल प्रेस आहे जिते APP जो दफ़्तरु हूंदो, उते असां जागो अख़बार जी कहिड़ो रूम कीअं ठहंदो, कहिड़ो रूम कीअं ठहंदो, पोइ लाशारी साहिबु जेको आहे उहो ड्रखणनि सां ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ माण्हुनि सां उहो ईअं 2-3 महीना मूं हुनजी ड्यूटी बि ॾिनी, पर ख़ुदि हुन मां मूं सिखियो बि। हू अछो उजरो ॻाढ़ गटोल माण्हू हो ऐं कुझु थोरनि ॻाल्हियुनि ते जज़्बाती थींदो, घणियूं ॻाल्हियूं हू हज़म करे वेंदो। माण्हू भलो ऐं जीअं त असांजो सभ खां वॾो हेड जेको हो जागो अख़बार में उहो हूंदो सिराज साहिबु, सिराज लख मेमण साहिबु। उहो वरी जदीद सियासत जो हिकिड़ो तमामु जदीद सहाफ़त जो हिकिड़ो तमामु वॾो पिलर। सो ऐं इक्वेशन कीअं मिले, लाशारी साहिबु हिकिड़े पासे जो माण्हू, सिराज साहिबु ॿिए पासे जो माण्हू। पोइ सिराज साहिब जी हूअं बि आदत बि हुई, फितरत बि हुई ऐं हुन पंहिंजे रवैयनि में मूं अॼु ॾींहं ताईं सहाफ़ियुनि में अहिड़ो डिसिप्लिन माण्हू हिकु बि न ॾिठो आहे जहिड़ो सिराज साहिबु। सिराज साहिबु कल्ह हिकिड़ी ॻाल्हि करे वियो, हू चवंदो लाशारी लाशारी या कॾहिं कॾहिं चवंदो फ़कीर मोहम्मद। सो फ़कीर मोहम्मद ऐं सुभाणे पाण ही कमु हिन ते ॻाल्हाईंदासीं। सो सुभाणे ते उहो फ़कीर मोहम्मद खे कमु न हुजे, बाक़ी सभु कमु छॾे ॾींहुं राति हिकु करे सिराज साहिब जो चयो आहे माना इहो कमु असांखे करिणो पवंदो। सिराज साहिबु उहो कमु कंदो, उहो लाशारी साहिबु कमु कंदो। जॾहिं बि पोइ हिकिड़ी मज़ाक ठाही, जॾहिं बि असां लाशारी साहिब खे ॾिठो त उहो ॻाल्हाए बि कंहिंसां नथो ऐं कचहरियुनि में बि नथो वेहे, माण्हुनि सां उथे वेहे बि घटि थो। पोइ असां हुन खां पुछंदा हुआसीं भला वरी को सिराज साहिबु नओं प्रोजेक्ट तव्हांखे ॾिनो आहे छा, मुंझी पियो आहे थो। सो सिराज साहिबु अकेलो माण्हू हो, उनजो हू एतिरो वॾो चयो मञींदो। ॿिया माण्हू बि हुआ, सुलेमान शेख साहिबु हो, उहो मोरे मां हूंदो, सियाल साहिबु अब्दुरहमान ऐं ग़ुलाम कादिर पली जो। इहा हिकिड़ी वॾी टीम हुई जिन जागो अख़बार जेका आहे उहा खोली। लाशारी साहिबु जॾहिं जागो खोली त उहा मुज़फ़र शाह जा ॾींहं आहे, सैयद मुज़फ़र शाह ऐं जाम सादिक जा उहे ॾींहं। ऐं हुन अख़बार जीअं खोली त जागो पहिरीं अख़बार आहे जंहिंजो माण्हुनि एडिटोरियल अवल पढ़णु शुरू कयो ऐं ख़बरूं पोइ पढ़णु शुरू कयूं। उहो रुॻो लाशारी साहिब जे करे एडिटोरियल को न त एडिटोरियल सिंधी माण्हुनि लाइ एडिटोरियल कुझु कोन्हे, पर लाशारी साहिब जे करे अवल माण्हुनि एडिटोरियल पढ़णु शुरू कयो, पोइ ख़बरूं पढ़णु शुरू कयो। ॿियो लाशारी साहिबु स्टाफ सां मोह ॾेई न सघंदो हो, पोइ इन करे बि त हुनजो माज़ी ट्रेड यूनियन में हो। ट्रेड यूनियन में हू रहियो, ट्रेड यूनियन में त मिलनसार बि हुजणु खपे,
इंसान दोस्त बि हुजणु खपे, महिनत कश जी पोरियत जी इज़त बि हुजणु खपे। इन करे उहो पोरियत ऐं महिनत कश ऐं पंहिंजे मुलाज़िम खे कुझु बि चई न सघंदो ऐं कुझु न चई सघण जे करे घणा कम जेके आहिनि उहे वरी उन नमूने थी न सघंदा जंहिं नमूने सिराज साहब या लाशारी साहब चाहींदा। लाशारी साहब खे आख़िरी ॾींहंनि में हिकिड़ो ख़्यालु इहो हो त मुल्क जे सहाफ़त खे ऐं ख़ासि करे सिंधी सहाफ़त खे मुल्कगीर बनाइजे। हिकिड़े दफ़े उन मूंखे चयो त हीअ जाॻो अख़बार जेका आहे इहा सिंधी ऐं उर्दू में गॾु छो न कढूं। मां चयो ॿेड़ो सिंधीअ जो बि गुल थी वेंदो, उर्दू जो बि गुल थी वेंदो, पाण खां इहो कमु न हलंदो, अकेली उर्दू हलायूं अकेली सिंधी हलायूं। ॿियो लाशारी साहब अॼु हिन दुनिया में कोन्हे ऐं जॾहिं हुनजो एक्सीडेंट थियो आहे त एक्सीडेंट में हुन सां गॾु लाड़ जे पासे जो आहे ग़ुलाम क़ादिर बली जो, उत्तर जे पासे जो पाण ऐं ॿिन्ही मज़हबनि जे विच में वरी थर जो जगदेश मलाणी आहे। सो हिकिड़े भेरे साईं अब्दुल्ला शाह प्रेस क्लब में डॉक्टर इस्माइल लोढे जो उहो आहे त जगदेश मलाणी 14-15 ॾींहं रखी पोइ गुज़ारे वियो। सो 17 जुलाई ते 93 ते ऐं तारीख़ जूं पंहिंजूं हिकिड़ियूं हैरतूं आहिनि। मसां अली काज़ी साहब हिननि सां गॾु सॼे सफ़र में, पर लाहौर में अली काज़ी साहब खे निंड अची वई आहे या हिननि जो राब्तो न थियो आहे त अली काज़ी साहब उते रहिजी वियो। ही रोड रस्ते गाॾी ते चढ़ी पिया। अली साहब जेको आहे उहो पोइ जहाज़ ते उते पहुतो इस्लामाबाद जे पासे। पर उहो हिकिड़ो माण्हू इन करे मां तव्हांखे ॿुधायां थो त के हैरत अंगेज़ इतफ़ाक़ बि थियनि था त माण्हू ओचितो कोन्हे त पोइ सिंधी सहाफ़त जो, सिंधी अदब जो, सहाफ़त में मुज़ाहिमत जो हिकिड़ो तमामु वॾो नुक़सानु जेको थियो उहो लाशारी साहब जे गुज़ारे वञण जे ऐं इन एक्सीडेंट जे करे थियो। अब्दुल्ला शाह साहब तकरीर कई उन जे वरसीअ ते प्रेस क्लब में त कॾहिं कॾहिं मां सोचींदो आहियां त भला उॾे जो हिते छो मो, लाशारी हिते छो मो, तव्हां तकरीर कॾहिं ॿुधंदा जॻू हिते छो मो। सो चए थो त असल में इहे सभु माण्हू सिंधु दरिया जे इन किनारे ते पंहिंजे रत सां आबियारी कंदा था रहनि ऐं सिंधु दरिया जीअरो आहे। हे सिंधी माण्हू न हूंदा त इहो सिंधु दरिया बि न हूंदो। साईं अब्दुल्ला शाह जी तकरीर। सो इन अॼु वरसी जे मौक़े ते ऐं हिन ॾींहं जे मौक़े ते अॼु असां हिते गॾु थिया आहियूं फ़कीर मोहम्मद लाशारी साहब जे हवाले सां। फ़कीर मोहम्मद लाशारी साहब जो हिकिड़ो हवालो ट्रेड यूनियन आहे, हिकिड़ो हवालो अवामी आवाज़ आहे, हिकिड़ो हवालो हिलाल पाकिस्तान आहे। हीअ अदीब, हीअ शाइर, हीअ सभु जो सभु लाशारी साहब इन्हनि समूरनि माण्हुनि मंझि जेकॾहिं उन जे लेखे जे हिसाब में त हू उन्हनि मोतबर माण्हुनि मंझां हो जिन ते एतबार करे सघिजे थो। न त कई सहाफ़ीन ट्रिपता आहिनि, ही उहो बि न हो। कई अदीब आहिनि जेके ट्रिपता आहिनि, हे उहो बि न हो। कई जेके ट्रेड यूनियनिस्ट आहिनि उहे ट्रिपता आहिनि, हे उहो बि न हो। हे ट्रिपताइनि जे जान जे ख़िलाफ़ु हिकिड़ो अछो उजरो ॻाढ़ो गटोल माण्हू हो जंहिंजो नालो हो फ़कीर मोहम्मद लाशारी। हींअर आउं स्टेज ते वेहण जे लाइ गुज़ारिश थो कयां जिनाह सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर, हिकिड़े अदीब, हिकिड़े दानिश्वर, मुतरजम सिंधीकार ऐं जंहिं गुल हसन कलमती जे किताब सिंध जी मारूई जहिड़ो तर्जुमो अंग्रेज़ी में कयो ऐं मुल्का मुल्क उनखे पहुचायो। हिकिड़े वॾे माण्हूअ जो पाण वॾो औलाद जनाब डॉक्टर अमजद सिराज मेमण खे गुज़ारिश थो कयां
त उहो स्टेज ते अचनि। आउं गुज़ारिश थो कयां जनाब फ़क़ीर मोहम्मद लाशारी साहब जी घरवारी असांजी भेण त हू अचनि, मिसिस फ़क़ीर मोहम्मद लाशारी स्टेज ते अचनि। आउं गुज़ारिश थो कयां सकाफ़त खाते जे अॻूणे सेक्रेटरी जनाब शम्स जाफ़रानी साहब जन खे त उहे स्टेज ते अचनि। अदा ताड़ी वॼायो। अचो, हे सभिनी चयो। अचो अचो बिस्मिल्लाह, अचो अचो, उहे सभु ईंदा। तव्हांजे करे असां टाइम ते शुरू कयो आहे। हींअर आउं गुज़ारिश थो कयां पंहिंजे दोस्त ऐं साथी जनाब यूनिस महर साहब खे, एडिटर हलचल, त हू अचनि ऐं फ़क़ीर मोहम्मद लाशारी साहब खे ॻाल्हाइनि। जॾहिं बि तारीख़ लिखबी या लिखिजे पई, कई किताब आया आहिनि फ़क़ीर साईं ते, उनजे जेको आहे सो एडिटोरियल जे हवाले सां, जीअं अयूब साहब ॻाल्हि कई त उनजे एडिटोरियल जो बाक़ाइदा इंतज़ारु रहंदो हो। सो असांखे बि उन उहा तरह ते हलिणो घुरिजे। अॼु फ़क़ीर जे यादि जे हवाले सां, उनखे ट्रिब्यूट ॾियण जे हवाले सां सभ खां वधीक जेका बि जो अॼु जो जेको पैगाम आहे उहो इहो आहे त असांखे कमिटमेंट सां, पंहिंजे सिंध सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजी धरतीअ सां, उनजे माण्हुनि सां, उनजे ॾुख सां, उनजे सूर सां गॾु बीहणो। तव्हां सभिनी दोस्तनि जो हिते लिखियलु आर्टिकल पढ़े रचना लाशारी। सभिनी ॼणनि खे हिते मां वेलकम थी कयां ऐं तव्हां सभिनीनि जा लख थोरा तव्हां पंहिंजा गुरब भरिया क़दम खणी हिते असां वटि आया आहियो ऐं सभई असांजे लाइ इलाही मोतबर आहिनि ऐं असांजा पंहिंजा जेके स्टेज ते वेठल महिमान उहे सभई तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं अॼु बि बाबा खे यादि करण वारा ऐं असांजे विच में मौजूदु आहिनि। चवंदा आहिनि न, शाह साईं जेको शेर आहे त जेके वतन ऐं जेके सॼण के अणासे खे विसरंदा आहिनि, त असां अञा सां कोन थिया आहियूं। असां पंहिंजनि खे यादि करण लाइ अञा बि गॾु थियूं था। शुक्र। ॿियो बाबा जो आहे एडिटर सिंधूअ जो पाणी ऐं हुक्मराननि जी साख। सिंधूअ जे पाणी जी मुंसिफ़ाणी वर्छ थियणु घुरिजे। रबी जी फसल पाणी जी उहा वर्छ चइनि ई सूबनि जी मर्ज़ी सां थियणु घुरिजे। सूबनि खे ज़रूरत पटांदड़ पाणी मिलणु घुरिजे। माना इहे बाबा जा हिकिड़ा अजब थियल निशान, माना ईअं थी कोन थो सघे, पर बाबा इहे लिखिया हुया पंहिंजो जनवरी 1990 में। सिंधूअ जे पाणी सां थी छा चुको आहे उन बाबति कुझु बि थियणु न घुरिजे। मथां कसोटी या मयार थो मुक़ररु थिए। ज़रूरत पंजाब में 30 लख एकड़ ज़मीन वधीक आबाद करण लाइ पंजाब हुकूमत विरासत वारनि अबूरी इंतज़ामनि जी भञकड़ी करे रही आहे। हीअ ॻाल्हि कई आहे सिंध जे ज़राअत वारे ऐवान। हिकिड़े अबूरी इंतज़ाम जो हशर असांजी सुहागण धरतीअ जी उजड़ियल सींद आहे। वरी रबी जी फसल लाइ पाणी जी वर्छ लाइ ॿियो अबूरी इंतज़ाम तयारु थी रहियो आहे, जंहिं लाइ बि नवाज़ शरीफ़ जो राज़िपो घुरिजे। सियासत, ॾाहप, मदबरी ऐं बेवसी कॾहिं अहिड़ा 59 जा ॾींहं ॾिठा। 1976 खां सिंधूअ जे पाणी जी मुंसिफ़ाणी वर्छ लाइ कमीशन क़ाइमु कयल आहे, पर उन हिकु अखर न कुझु आहे। उन विच में छा थी वियो? पंजाब जी इरीगेशन सिरिश्ते में केॾा वाधारा आया, केॾा नवां केनाल खया विया, केॾा लिंक केनाल ठहिया, पंजाब जी चौधरीनि केॾियूं पंजूं ज़मीनूं आबाद कयूं। उनखां पोइ बि सिंध जे ॿियनि ज़मीननि वसीलनि शहरनि ऐं इंसानी जमहूरी हक़नि ते यलगार विरासत जो को अंत थींदो ॾिसण में अचे थो। क़ब्ले मसीह जे दौर खां वठी अॼु ॾींहं ताईं सिंध जे जेकी बि काऊं थियूं, जेका बि लुटमार थी, जेका बि दौलत खॼी वई, उन जी हिन सूरत हाल सां भेंट करे सघिजे थी। सिकंदर आज़म, अरब सगोरा, गज़नवी, अरगून, तुरखान, मुग़ल, नादिर शाह, अहमद शाह अब्दाली, शाह शुजा ऐं अंग्रेज़ छा खणी विया हूंदा? आहे को हिसाब करण वारो? नवाज़ शरीफ़ ऐं संदसि वॾनि ताक़त, सियासत, इंतज़ाम, नज़रिए ऐं मज़हबनि जी आड़ में सिंध खे जेको पुरियो आहे ऐं ॾाढ ऐं दहशत जा सिंधी माण्हुनि जी जेकी ॼार विछायल आहिनि, उन्हनि में सिंधियुनि जी मुकमल तबाही जो पहिरियों वॾो आसार धाड़ेलनि जा टोला आहिनि। असांजा हुकुमरान निहायत सियाणा, निहायत पुरखलूस, वॾा आलिम, फाज़िल, ॾाहप जा दरिया, पर सिंधू वांगुरु सुकायल हिननि जा ज़हन केटी बंदर ऐं खारे छाण वांगुरु वीरान थी विया आहिनि। सभिनी मुसलतनि जो फोकस इक़्तिदार आहे। उन लाइ बि जेकी शौक़ु आहे, उन्हनि लाइ बि जेकी हुकूमत माणे चुका आहिनि।
ऐं हातिम ताई जी दास्तान जी हिकु फुरियल किरदारु वांगुरु संदसि दुहा थियल अंदरि मुंहिंजा सदा अची रही आहे। हिकु भेरो ॾिठो अथमि, ॿीहर ॾिसण जी आस अथमि। हाणे अहिड़ी हालति में उतां असांखे पाणी मिलंदो, असांजूं ज़मीनूं सिराब थींदियूं, अन्न पचंदा, फसल लहंदा, वॾेरा सियासत कंदा, हारियुनि जा ॿार स्कूल वेंदा, ख़ुशहालियूं थींदियूं। सिंधूअ जे पाणी ते सिंध जो हक़ तारीख़ी आहे। सॼी दुनिया में दरियाई पाणी ते पुछड़ी वारनि जो हक़ कंहिं बि चैलेंज न कयो आहे। मथां जेकॾहिं लप पाणी जी खणी आहे, पुल ॿधणी आहे, को रेगुलेटर हणिणो आहे, लिंक केनाल ठाहिणो आहे, त हेठि वारनि खां पुछिणो आहे। ॿी हालति में उहा सभु चोरी ऐं नाहक लेख बि। हाणे उन चोरी ऐं ज़ोरीअ जी बुनियाद ते पंजाब जेकॾहिं पंहिंजो पाणी जूं ज़रूरतूं रोज़ु वधाए रहियो आहे, पोइ असीं संदसि ज़रूरतूं पूरियूं करण लाइ पाण खे ॿधल सम्झूं त पोइ असांजो छा थींदो। असीं ईअं नथा चऊं त हिन मामले खे पंजाब ऐं सिंध जे आम माण्हुनि जो तकरार बणायो वञे, नफ़रतुनि जो लावा उगारजणु लॻे, पर कानून, इंसाफ़ ऐं हक़ जा निहायत मज़बूत उसूल दुनिया में मौजूदु आहिनि। असांखे हिन मामले में रुॻो ताक़त ऐं ब्लैक मेलिंग जे इस्तेमालु खां नफ़रत आहे। हीअ सही आहे त मुल्क ते मार्शल हणण करे नाइंसाफ़ी थियूं आहिनि, पर असां चऊं था त पाकिस्तान में मार्शल लॻण जो अकेलो मुहरिक कारण सिंध खे फुरण आहे। उन करे हिन नतीजे ते पहुचण में बि कंहिंखे देरि न थियणु घुरिजे त जमीरत खे बचाइणो आहे त सिंध खे बचायो। ताक़त जे इस्तेमालु खां, साज़िशी सियासत खां, पाणीअ जे ज़ोरीअ खां ऐं सिंध जे वसीलनि पुरमार थियण खां पाण खे बचाइणो आहे। पर उन जे बावजूदि असांखे ॻाल्हाइणो आहे। असांखे ॻाल्हाइणो त आहे। असां वरी बि ॻाल्हायूं था, वरी बि चऊं था त माण्हुनि जे जीअण ते ध्यानु ॾियो। कल्ह तव्हां हुकुमरानो तकलीफ़ में हुआ, असां जहिड़ा हुआ, माण्हुनि जहिड़ा माण्हू, ऐं हाणे ॿिया थी विया आहियो। हाणे तव्हांजूं आदतूं, तव्हांजा मामूल ऐं तव्हांजा वर्ताव बदिलजी विया आहिनि। बसि उहो ई लाज़मी गुरूर तव्हांखे माण्हुनि खां परे करे वियो आहे। पर असां त साॻिए जाइ ते बीठा आहियूं। उन करे उहा ॻाल्हि चवंदासीं जेका काल्ह तव्हां बि असां सां गॾिजी कंदा हुआ, माण्हुनि सां इंसाफ़ थियणु घुरिजे। असांजी दरिया सां धाड़ थी वई आहे, असांजो केस मज़बूत आहे, पर असां वटि ताक़त कान्हे। तव्हां असांजी ताक़त खे बि कमज़ोरी में बदिलाए छॾियो आहे। पर पोइ बि असां चऊं था त असांखे असांजो पाणी ॾियो, एतिरो जंहिंसां असां जहिड़ा रहूं, जंहिंसां असांजा खेत सावा रहनि, असांजा वण वधनि, असांजा ॿेला वधनि, असां वटि सिम ऐं कलर न थिए, असांजे ट्यूबवेलनि मां मिठे पाणी जी सतह ज़िंदा रहे, असांजो माहौल सलामत थिए, असांजे दरिया में एतिरो लट अचे जंहिंसां असां समुंड खां ज़मीन छॾाए डेल्टा खे ठहंदे ॾिसूं। असांखे जियापो खपे थो, कुर्ब सां ऐं इंसाफ़ सां न ॾींदो त असांजो जीअण हराम कंदो, तव्हां बि सुख न वेही सघंदो। इहे आहिनि बाबा जूं हिन दौर जी लिखियूं। असांजा बाबा सिर्फ़ु सिंध धरती लाइ सिर्फ़ु पाण खे वक़्तु करे छॾियो। ऐं जॾहिं असांखां जुदा थी वियो, 42 ईयर्स जो हुयो, एॾी वॾी उमिरि बि कोन हुई, सभु ॿार हुआसीं नंढा। पर बाबा ॾाढो हमदर्द इंसानु हुयो। उहो पंहिंजे धरती जे लाइ छा, पंहिंजनि घर वारनि जे लाइ, पंहिंजे मिटनि माइटनि लाइ। ऐं असां वटि अहिड़ा अची माण्हू रहंदा हुआ जेके माना असांजा पाड़े में ॻोठ जा पाड़े वारा हूंदा। पोइ अम्मा वेही हुननि जूं ख़िदमतूं कंदी, इलाज लाइ अचनि था। पोइ अम्मा थोरो थींदी परेशान त घर में अचनि था माण्हू। पोइ हाणे घर नंढो आहे, पर चवंदा त वीचारा ख़ुशि थी वेंदा, सुभाणे हिननि जूं सिहतूं बहाल थी वेंदियूं, असांखे हथु खणी दुआऊं कंदा। इंसानियत सां ॾाढो बाबा खे प्यारु हुयो। ग़रीब गुरबनि सां कॾहिं हुन नफ़रत कोन कई। जीअं छेणा मेण वारियूं मायूं हूंदियूं उते ॻोठ में, नंढे लाइ असां गॾु पिया हलियासीं बाबा सां, त उहा हिकिड़ी माई अची बाबा खे भाकुर पातईं। त असां थोरी माना अजीब फीलिंग कई त माना छा आहे बाबा, छो थो हिननि सां ईअं भाकुर पाए मिले। बाबा चयो त मां हिननि मां आहियां ऐं हीअ मूं मां न आहिनि, मूंखे हिननि जो क़दुरु न हूंदो त सुभाणे मां सिंध धरती लाइ छा करे सघंदसि। इलाही हुन मोहबत कई ऐं मोहबत ॾिनी, ऐं अॼु मोहबत नज़र अचे पई। वॾी महिरबानी। महेश कुमार खे गुज़ारिश आहे त उहो अचे पंहिंजे ख़्याल जो इज़ाफ़ो। पाणी जे हवाले सां जेको एडिटोरियल 1990 में जेको आहे लाशारी साहिबु लिखियो आहे, त तव्हां कोई का हिकिड़े इंच जी तव्हांखे का ॻाल्हि ॿी का लॻी हुजे त असां उन साॻे करब में साॻी सूरत हाल में गुज़रूं पिया। असांखे लाशारी साहिबु यादि थो अचे, ऐं असां ॾिसो छो यादि थो अचे, हुनजा कम, हुनजी जेका सूरत हाल, पाणी जी इहा जंग जॾहिं हुई। अॼु लाशारी साहिबु हुजे हा त सिंधी मीडिया या जेका मीडिया जो जेको रोल आहे ईअं हुजे हा, नथिंग। मीडिया ईअं जेको अॼु करे पई, ठीकु आहे, मीडिया जो पॉज़िटिव रोल बि आहे, पर जेको दौरु लाशारी साहिबु, अनवर पीरज़ादो, साईं सिराज साहिब जे वक़्त में जेका
लड़ाई जेका जंग जेका सहाफ़त जे तरफ़ां विड़ी वेंदी अॼु न आहे। जॾहिं बि सिंधु सां का वेसागाती थींदी त गॾियल एडिटोरियल लिखियो वेंदो, उहो वॾो सगारो आवाज़ु हूंदो। उन में उहा सॼी जेका फिनामिना लाशारी साहिबु अनवर पीरज़ादे साहिबु फिनामिना ठाही, सॼी मीडिया खे हिकिड़ो आवाज़ थी करे हुकुमराननि ताईं ज़ालमनि ताईं, माना जेका ज़या जो आमराना दौर हुयो त उन में बि हिकिड़ो गॾियल एडिटोरियल थींदो। अॼु कोई कोन्हे, अॼु का बि छड़ो अचल लॻी पई आहे, कंट्रोल सहाफ़त अॼु हले थी। जाम सादिक जहिड़े जाबिर हुकुमरान सां लाशारी साहिबु कीअं विढ़ंदो, जेकॾहिं जाम सादिक सुबुह जो उथी पहिरीं अख़बार असांखे जेके माण्हू ॿुधाइनि था पहिरीं अख़बार जाॻो पढ़ंदो त उन में ॾिसंदो त छा लाशारी साहिबु जेको आहे त लिखियो आहे। ऐं जेके सिंध सां वेसागातियूं आहिनि उन ते पहिरें मोर्चे ते लाशारी साहिब वांगुरु पहिरें मोर्चे ते अची बेन त जीअं कुझु असां जा तकलीफ़ूं ख़तमु थियनि। थैंक यू। आओ गुज़ारिश थो कयां पंहिंजे दोस्त आहे हिकिड़े ॿिए सहाफ़ी जनाब फ़कीरमंद लाशारी साहिब सां उनजी मातहती में कमु कंदड़ सोबत मुरड़ी खे त हू अचे पंहिंजे ख़्याल जो इज़ाफ़ करे। मूं जेको आहे सो जेका जॾहिं सहाफ़त शुरू कई उहा त मूं उर्दू मीडिया खां कई, पर सिंधी अख़बार मुंहिंजी पहिरीं जागो हुई। ऐं जागो में सिराज साहिबु मुंहिंजो इंटरव्यू कयो, इंटरव्यू खां पोइ अचे वेठासूं फ़कीरमंद लाशारी जी क़यादत में एडिटोरियल पेज जा बाक़ी जेके मज़मून आहे उहे मां ॾिसंदो हुउसि, एडिटोरियल पाण लिखंदो ऐं हुनजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ हो एडिटोरियल लिखण जो। वेहंदो साम्हूं पाण एडिटोरियल पढ़ंदो, असां प्रूफ ॾिसंदा हुआसीं, वरी असां पढ़ंदा हुआसीं, पाण प्रूफ ॾिसंदो। ऐं सुबुह खां वठी जेको अचे अख़बारूं घुमाए ॾिसी सॼियूं ख़बरूं पढ़ी उन खां पोइ वेही एडिटोरियल लिखंदो। ऐं इहा रवायत जेका एडिटोरियल लिखण जी उन में हुन हिकिड़ो नओं ट्विस्ट ॾिनो, उहो ई हो त हू माण्हू बुनियादी तौर ते समाज जो हिकिड़ो ज़मीर हो, समाज जो शऊर हो, या समाज जो हू नओं निमाईंदो हो, या समाज खे हू तब्दील करणु पिए चाहियो, या समाज में हुन नवां सवाल उथारणु पिए चाहिया। ऐं उहो ई हुन जे लाइ हिकिड़ो नओं ट्रेंड बणियो। ऐं हुन जी ॿोली में जेका नफ़ासत हुई, नरमी हुई ऐं जेका आम सादगी, उहा शायदि कंहिं बि न लिखी हुजे जहिड़ी फ़कीर मोहम्मद लाशारी लिखी। ऐं इज़ाफ़ी ॻाल्हि न कंदो, इज़ाफ़ी ॻाल्हि करे हिकिड़े किसे खे खणी ॿिए पासे ॾे वञे, वरी ॿियो किसो खणी अचे। जेके रवायती एडिटोरियल हूंदा उन में ख़बर हूंदी, ख़बर जा तज़िया कंदा, पोइ वठी लिखंदा। पर फ़कीर मोहम्मद लाशारी इहो ट्रेंड रखियो ई न हो, इन करे जो हुनजो जेको ट्रेंड हो उहो पंहिंजे अवाम सां वफ़ादारी ऐं पंहिंजे अवाम जी नुमाइंदगी करणु हो। असांजे डॉक्टर अयूब शेख जॾहिं जागो ठही पए त अयूब शेख सुबुह खां वठी भगदड़ में हूंदो ऐं इहो सॼो ॾींहुं लॻो पियो हूंदो। तॾहिं इहा जागो अख़बार जॾहिं ठही त उन में घणनि माण्हुनि जो हिसो हो। पर हिकिड़ी शइ जेका ॾिसण जहिड़ी, जॾहिं अख़बार निकिती त उनजो जेको ट्रेंड हो उहो ट्रेंड अहिड़ो न हो जेका अख़बार हली सघे। इहा एतिरो अरसो कीअं हली, इहो हिकिड़ो मौज़ो हो त जागो एतिरो वक़्तु हली ऐं बग़ैर इश्तिहारनि जे, बग़ैर हुन जे अहिड़ी अख़बार खे इश्तिहार न मिलंदा आहिनि। जेके अख़बारूं टिपताई न हुजनि, जेके अख़बारूं सनाख़्वानी न कनि हुकुमराननि जूं, जेके अख़बारूं हुकुमराननि जे लाइ विछनि न, या उन्हनि जा नुमाइंदा वज़ीरनि जूं सालगिरहूं न मल्हाइनि, ही उन्हनि माण्हुनि मां न हा। त ही न सालगिरहूं मल्हाईंदो, न उन्हनि जो सनाख़्वानी कंदो, न उन्हनि जो हिसो बणिबो। इन करे जागो अख़बार खे इश्तिहार न मिलिया। ऐं इहा सूरत हाल जॾहिं जागो अख़बार बंदि थी तॾहिं मां उनजो एडिटर हुउसि। ऐं जागो अख़बार में भले तव्हां छा बि लिखो, जागो इनक़लाब पंहिंजी जेका नई राया मां क़ाइमु कई, माण्हुनि में जेका ज़हनी सुजागी आंदी, उन जे बावजूदि उहा अख़बार छो न हली सघी, उनजो वारिस केरु हो, उनजी ज़िमेदारी कंहिं ते ईंदी। ईअं अख़बार ओचितो ओचितो ईअं हली वञे, बंदि थी वञे। अहिड़ी अख़बार जंहिंजा लिखण वारा ताक़तवर हुजनि, जंहिंसां वाबस्तगियूं, सिराज साहिब जी वाबस्तगी हुजे, रसूल बख़्श पली जो उनजो हिसो हो, ऐं जेके ॻाल्हियूं ईंदियूं उन्हनि ते मीटिंगूं, इहे सभु वॾा आला दिमाग़ जेके आहे उहे असांजूं मीटिंगूं कंदा, त इहा अख़बार पोइ अॻिते हली छो न सघी, उहा वेहिजी छो वई, इन जी वारसी कंहिंखे करणु घुरंदी, या इन क़िस्म जी जेका सिंध जी नुमाइंदा अख़बार आहे, या सिंध जे शऊर थी ॾे, या सिंध जे शऊर लाइ विढ़े थी, उहा अख़बार बंदि छो थी वई। इन जो हिसाब किताब ज़रूरु थियणु खपे। बाक़ी शख़्सी तौर ते फ़कीर मोहम्मद लाशारी जीअं
डॉक्टर अयूब शेख ज़िक्र कयो त हू कंहिंखे चवंदो न हू वॾो शर्मीलो माण्हू हो, फज़ीलत वारो माण्हू हो। याने छोकिरा जेके असां हुन जे उमिरि जे मां त उन खां 6-8 साल नंढो हुउसि, पर जेके असां खां नंढा बि हुआ हू उन्हनि सां बि हीअं छिड़प ॾेई हाकमाना अंदाज़ में न ॻाल्हाईंदो, ॾाढी नफ़ासत ॾाढे मुहज़िब तरीक़े सां ॻाल्हाईंदो, इज़त सां ॻाल्हाईंदो। हिकिड़ो भेरो चिड़ियो कंहिं न शायदि को पघारूं न मिलियूं, उन ते हड़ताल थी वई या कुझु माण्हू डिस्टर्ब थिया, त फ़क़ीर मोहम्मद लाशारी चयो त चई यार मां पंहिंजनि माण्हुनि सां छा विढ़ा, हाणे हिननि सां कीअं विढ़ा मां। त हुनजो जेको माण्हू हो उहो इन क़िस्म जो माण्हू हो त पंहिंजनि माण्हुनि सां छा विढ़ा। हिकिड़ी सुर्खी हुन ठाराई, शहदाद कोट में थियो झेड़ो, त झेड़ो थियो त उनजी सुर्खी हुन कहिड़ी ठाही, ॿिए ॾींहं ते वरी उन्हनि में ठाह थी वियो त चई त जेकॾहिं मथां फाड़णा हुआ त पोइ ठहियो छो। हा, याने ठहिणो हो त मथां छो फाड़िया। हाणे फ़क़ीर मोहम्मद लाशारी इन नमूने सां ऐं हुनजी माण्हू असुलु माण्हुनि सां वाबस्तगी हूंदी, माण्हुनि जो माण्हू हो, उन्हनि जो नुमाइंदो हो। सरकारी तक़रीबूं इहे शोबाज़ी असां कॾहिं न ॾिठीसीं हुनखे त को हू या पंहिंजी मार्केटिंग करे, माण्हू मार्केटिंग था कनि त मां अहिड़ो आहियां, मूं अहिड़ा फाड़ा मारिया आहिनि, मूं हेॾा वॾा कारनामा अंजाम ॾिना आहिनि। फ़क़ीर मोहम्मद लाशारी इन्हनि शयुनि खां परे हो, इन करे ई वॾो माण्हू हो। जेकॾहिं हू इन पढ़े पिया त मां त हू वॾो माण्हू न हुजे हा। ऐं उन मां जे अंदरि जेको हू जेतिरो वॾो माण्हू हो, जेतिरी वॾी नुमाइंदगी हुन कई, उन जे बावजूदि बि हू ऑफिस में हिकिड़ो नेठो ऐं मुहज़िब माण्हू हो। ॿी हिकिड़ी मां तव्हांखे ॿुधायां शइ जेका शख़्सी तौर ते फ़क़ीर मोहम्मद लाशारी जी, उहा इहा त हू नुक़्ते नज़र जो ख़्यालु रखंदो त तव्हांजो इख़्तिलाफ़ु हुजे, केतिरो बि इख़्तिलाफ़ु हुजे। हिकिड़े भेरे मूं हिकिड़ो आर्टिकल खणी वियोमांसि, मूं चयो साईं हीअ आर्टिकल आयो आहे, पर हिन जी उबती माना हिकिड़ी ॿी थी निकिरे। सॼो आर्टिकल पढ़ी, उहो हुयो फाज़ल साहब जी तारीफ़ में, सॼो आर्टिकल पढ़ी ऐं मूंखे चए त छपे ॾियो। उहो छपिजी वियो। उन खां पोइ जेको हंगामो हुन जे ऑफिस में थियो, जेका जर हुन ते थी त तूं असां सां थो विढ़े, असांखे शख़्सी तौर ते बर्बादु थो करे, असांजी अख़बार आहे ऐं तूं इन क़िस्म जूं शयूं थो लिखे, त इहा जुरत जेका आहे इख़्तिलाफ़ राय जी, इहा सिर्फ़ु फ़क़ीर मोहम्मद लाशारी में हुई। फ़क़ीर मोहम्मद लाशारी जेको ॿिए जो एतिराम कंदो, ॿिए जी राय जो एतिराम कंदो, उनखे ॻाल्हि खे ॿुधंदो, सम्झंदो। हुनजो मोहबत सां हिकिड़े कई भेरा हुनजा बहस थिया त मोहबत जी हिकिड़ी ॻाल्हि हुन कहिड़ी कई, इंडिकेशन कहिड़ी कई, त मोहबत थोरो तलख़ थो ॻाल्हाए, राय हुनजी सॼी सही आहे पर थोरो तलख़ थो ॻाल्हाए। त फ़क़ीर मोहम्मद लाशारी में तलख़ी न हुई, मिठास हो, पर उन मिठास में बि ताक़त हुई। ॿियो औरतुनि जे हिसाब सां, औरतुनि जे हिसाब सां हुनजो वॾो सोफिस्टिकेटेड अंदाज़ो वॾो। ऐं मूं हुन में हिकिड़े मुंहिंजी महिमान ईंदी, उहा मुंहिंजी घरवारी आहे, उहा मूं वटि ईंदी त उनजे लाइ ऑफिस ख़ाली छॾे ॾींदो, त उनखे विहारींदो ऑफिस में, ऑफिस ख़ाली छॾे पाण ॿिए हंधि वेही लिखंदो या पढ़ंदो, ऐं उनखे ऑफिस पंहिंजे ॾींदो त जीअं आराम सां सुकून सां वेहे। ऐं मां ईंदुसि या मां देरि सां कयसि त पोइ मूंखे ॿुधाईंदो त तव्हांजो महिमान वेठो आहे। यानी इन क़िस्म जा फज़ीलत भरिया रवैया जेको माण्हू पंहिंजे कारकुननि सां, पंहिंजे दोस्तनि सां रखे। असां हुन खां नंढा हुआसीं, पर अहिड़ा फज़ीलत भरिया रवैया जेके हुन जा हुआ, उन्हनि हुनखे मोतबर माण्हू बणाए छॾियो, ऐं माण्हू फज़ीलत खां सवाइ मोतबर नथो थी सघे। महिरबानी जनाब जी कुरी। शहीद कलम फ़क़ीर मोहम्मद लाशारी सां मुंहिंजो तालुक़ कोई तवील तालुक़ त न हो। 2-3 सालनि जो इहो 90 खां अॾीबो, अलाह ताला हुनखे शायदि हिते मोहलत न ॾिनी, 1993 में शहीद थी वियो। पर उहो तालुक़ थियो कीअं? उन वक़्तु असां बि यंग हुआसीं, बिल्कुलु ई 25-26 सालनि जा। लिखण जो नओं शौक़ु थियो असांखे। तव्हांखे यादि हूंदो त 1990 में नवाबशाह में मींहं वसिया तमामु घणा, ऐं ॿोॾि आई, त मां हिकिड़ो नज़ारो कयो हुते ब्रिज ते चढ़ी नवाबशाह में, त हेठि ॾिठमि त ॾाढी तबाही लॻी पई, ऐं घणो उते मंज़र ॾिसी हिकदमि सां हिकु टॉपिक मुंहिंजे ज़हन में क्लिक थियो, ऐं उन ते मूं कुझु लिखणु चाहियो। ऐं इहो मां पहिरियों दफ़ो जागो अख़बार में लिखी रहियो हुउसि।
झुड़न झोरिया जीअड़ा, तो उन वक़्तु झुड़न कीअं जीअड़नि खे झोरियो हो, उहो आर्टिकल लिखियो, मोकिलियो, ऐं अञा एतिरो यकीन बि कोन हो त हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं उहो छपिजी बि वेंदो। उहो छपिजी वियो अख़बार में, जागो में, पर उन में हिकिड़ी जेका ग़लती थी, उहा ग़लती कुझु इन रही थी, छो त मां नओं लिखण वारो हुउसि, माण्हू मूंखे सुञाणींदा कोन हा। उहो एॾो आर्टिकल जंहिं ते मूं महिनत कई, GN कुरैशी जी जॻह ते GN मुग़ल लिखी छॾियो। अच्छा, मुंहिंजो जवान आसीं, खून खुले पियो, तूं कीअं तीअं करे फ़ोन कई ऐं मूंखे लाशारी साहिब सां ॻाल्हाइणो आहे। मां चयो लाशारी साहिबु हीअ एॾो आर्टिकल लिखियो, मां त एक्सपेक्ट बि कोन पियो कयो छपजंदो या न छपजंदो, ऐं छपजी बि वियो, मूंखे त क्रेडिट मिलियो कोन। तव्हां यकीन कयो, लाशारी साहिब सां उहो फर्स्ट टाइम मुंहिंजो टेलीफोन ते ॻाल्हाइणु थियो, उन खां पोइ त मुलाक़ात बि रहियूं, ऐं जंहिं आजिज़ी सां ऐं जंहिं हम्बलनेस सां उन न रुॻो उन ग़लती खे एक्सेप्ट कयो, बल्कि नेक्स्ट डे ते उहो उनखे करेक्ट बि करायो अख़बार में, या वॾाई हूंदी आहे कंहिं शख़्स जी। अच्छा, हितां मूंखे पोइ इनकरेज कंदो रहियो त जीअं तूं लिखंदो रहो, ऐं मां मुसलसल जागो अख़बार में लिखंदो हुउसि, ऐं उहो मां लिखंदो, पंहिंजो त हो शौक़ु, पर उन शौक़ में जेको हो लाशारी साहिब जो कंट्रीब्यूशन जेको तमामु घणो हो। अॼु असां डिसंबर जे ॾींहंनि में एकता जो डे मल्हाईंदा आहियूं, त उनखे क्रिटिकली ॾिठो वेंदो आहे एकता डे खे। घणा चवंदा आहिनि त सिंधी टोपी ड्रामो आहे, को चवंदो आहे त आहे, त उन ते हिकु दफ़ा चयो वियो कंहिंजे तरफ़ां त न, ही उहो ॾींहुं आहे जो पूरो साल असां पंहिंजूं कोताहियूं, पंहिंजूं जेके बि शयूं आहिनि, उन्हनि खे हिकु तरफ़ रखी पंहिंजो पाण सां मुलाक़ात कयूं था, मिलूं था, पंहिंजी सुञाणप रखूं था। जॾहिं इहे वर्ड्स मूं ॿुधा त मूंखे हिकदमि सां फ़क़ीर मोहम्मद लाशारी मरहूम यादि अची वियो। त मां जागो में कालम लिखंदो हुउसि उन्हनि ॾींहंनि में, मुसलसल त न, पर वक़्फ़े वक़्फ़े सां। तव्हां यकीन कयो, उन कालम जो नालो फ़क़ीर मोहम्मद लाशारी साहिबु पाण चूज़ कयो, पंहिंजी सुञाणप। असांखे पंहिंजी सुञाणप हुजणु खपे। त उहो जेको चयो वेंदो आहे न त एकता डे ते असां हीअं पंहिंजी सुञाणप कंदा आहियूं, ऐं अॼु ताईं इहो बेसिकली क्रिएशन ई फ़क़ीर मोहम्मद लाशारी जी। त अचो असां पाण सां मिलूं, मुलाक़ात कयूं। उन खां पोइ कई आर्टिकल्स लिखियासीं, कई ॻाल्हियूं लिखियूंसीं, टाइम जो बि कंस्टेंट आहे। डॉक्टर अयूब शेख के ॿिया बि महिमान आहिनि जिन खे घुराईंदो। शही जे बारे में छा चइजे, घणा दोस्त आहिनि जेके उन्हनि सां मुंहिंजो कोई एॾो कलील तालुक़ु त न रहियो, पर इहो 3 सालनि जो इहो तालुक़ु हुओ, उन में तमामु घणो गहराई हुई। ऐं असां यंगस्टर्स खे, उन वक़्त जे यंगस्टर्स खे, हाणे त बुढ़ा थी विया आहियूं, हाणे त 54-57 साल उमिरि थी आहे, अलाए कैन बी ट्रीटेड एज़ यंगस्टर आर एनीवेज़, उन वक़्तु यंग हुआसीं त असांखे इनकरेज कंदो। मां आख़िर में हिकिड़ो शेर ज़रूरु पढ़ंदुसि कलम जे हवाले सां, उहा मां हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठाही, उन में बि पढ़ियो। शेख ख़याल जो आहे त रू कशे ने को बद कितने कोता हक़त, रू कशे ने को बद कितने कोता हक़त, सर पे बादल लिए हैं तहैया किए, बारिशे जहर का एक नए कहर का, मेरे दीदावरो मेरे दानिशवरो, पाँव जख्मी सही डगमगाते चलो, राह में संगो आहन के टकराव से अपनी जंजीर को जगमगाते चलो। थाम लो ये असहाय कलम, थाम लो ये असहाय कलम, एक फिरौन क्या 100 फिरौन डूब ही जाएंगे, डूब ही जाएंगे। तो वह कलम जी सच्चाई हुजणु खपे, उहा कलम जी ताक़त हुजणु खपे जेका फ़क़ीर मोहम्मद लाशारी मुंहिंजी ज़ात में, त मां पंहिंजी ज़ात जे हवाले सां त चवंदुसि, ऐं घणनि यंगस्टर्स खे
उहा कलम जी ताक़त सेखारी, कलम जो सच लिखणु सेखारियो। उन खां पोइ घटि लिखियोसीं ऐं वरी वकालत जे प्रोफेशन में अची वियासीं, उन में मसरूफ़ थी वियासीं। पर एनीवे शहीद कलम जे बारे में जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। थैंक यू वेरी मच। हिकिड़े मिंट लाइ आगा सईद जेको आहे उहो ॿ टे जुमिला चवणु थो चाहे जनाब फ़कीर मोहम्मद लाशारी साहिब जे हवाले सां। कूंज करकी पई अॼु उतर पार जी, यादि आई असांखे वरी यार जी। कूंज करकी पई अॼु उतर पार जी, यादि आई असांखे वरी यार जी। अॼु उठे जी हवा जीउ झोरे वई, अॼु उठे जी हवा जीउ झोरे वई, सीन छिकजी पई आहे तुंहिंजे सार जी। शेख हयात साहिब जो हीउ शेर आहे। ऐं फ़कीर मोहम्मद लाशारी साहिब लाइ सभु दोस्त मां सम्झां थो इलाही ॻाल्हियूं करे विया जेके कामन हुयूं, मूं वटि बि कामन हुयूं। पर हिकु ॿ शइ मां ज़रूरु तव्हांजे कननि ताईं पहुचाइणु चाहियां थो। उहो इहो त हीउ शायदि ग़ालिबन 1977 जो ज़मानो आहे जो फ़कीर मोहम्मद लाशारी साहिब जन पेशे जे हवाले सां मुख़्तियारकार हुया, गाजी खावड़ जा। हू अचनि था सियासत में, वतन दोस्त, अरबाब खावड़, कम्युनिस्ट पार्टी। उन खां पोइ हू जॾहिं कराची अचनि था त हिलाल पाकिस्तान जा सभई टीचर थियनि था। ऐं हिलाल पाकिस्तान में हुननि जो वॾो कंट्रीब्यूशन हो। ऐं कंट्रीब्यूशन अॻिते मां थोरो ॿुधाईंदुसि त हुनजो कहिड़ो हुयो। कंट्रीब्यूशन इहो हुयो त हुन जेके पंहिंजा उते नंढा नंढा शार्ट नोट्स लिखणु शुरू कया, उहे शार्ट नोट्स निसार मेमन साहिबु रेडियो कराची ते पढ़णु शुरू कया, जिन में नौजवाननि जो वॾो उत्साह हूंदो उन जी शार्ट नोट्स में। ऐं उन जा जेके लेक्चर हूंदा हुआ, जेके नंढा नंढा, उहे निसार मेमन साहिबु प्रोड्यूस कंदो हो रेडियो पाकिस्तान कराची ते, जेके उत्साह ॾींदड़ हुया। हिकु शइ। ॿी शइ इहा त फ़कीर मोहम्मद लाशारी साहिबु सिंधी सहाफ़त जो वॾो ट्रेंड सेटर हुयो, जंहिंखे क्रिएटिव जर्नलिज़म असां चऊं। ठीकु आहे न। उन में हिन जो कंट्रीब्यूशन हिलाल पाकिस्तान में इहो बि रहियो त हुन जेको अदबी पेज जो अची इंचार्ज थियो, उन खां पोइ हिलाल पाकिस्तान जो जेको मैगज़ीन निकितो उहो हुन जी ख़ासि सुञाणप थियो। ऐं उन खां पोइ हू जॾहिं जागो में अचे थो, साईं अयूब साहिब वारनि सां गॾु कमु करे थो, त उते बि हुनजो किरदारु नुमाया आहे। ऐं हुन मां चयो न त हू जेके नवां ट्रेंड ॾींदो रहियो, नवां कॉन्सेप्ट, नवां मुहावरा ॾींदो रहियो, उहे मां तव्हांखे ॿुधायां थो। त मिसाल ॻाल्हि, असां सदाईं चवंदा आहियूं त कारोकारी जे लाइ, तसवर जे लाइ लाशारी साहिबु हिकिड़ो ट्रेंड रखियो, हिकिड़ो नाव रखियो त ग़ैरत जो बग़ैरत तसवर। कारोकारी जे लाइ हुन इहो लिखियो, मूंखे यादि आहे त ग़ैरत जो बग़ैरत तसवर। उन खां अलावा हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां ॿुधाईंदो आहियां त फ़कीर मोहम्मद लाशारी साहिबु जॾहिं नेपाल वियो हो त उन हिकिड़ो नेपाल ते सफ़रनामो लिखियो, हीणो हमालिया सघारा माण्हू। उनजो वॾो सघारो हमालिया हीणा माण्हू हिकिड़ो नाविल लिखियो। ऐं उन खां पोइ मार्शलाई दौर में उनजी हिकिड़ी कहाणी हुई अठो माण्हू, उहो सिराज साहिब जी सॉरी। ऐं ॿियो सिराज साहिब जे हवाले सां त जॾहिं फ़कीर मोहम्मद साहिब जी सुञाणप थी, उहा थी एडिटोरियल जे हवाले सां। जेकॾहिं सिंध सुञाणे थी फ़कीर मोहम्मद साहिब खे त उहा एडिटोरियल जे हवाले सां, ऐं जेकॾहिं सिंध सुञाणे थी फ़कीर मोहम्मद साहिब खे त ॼाम साबिक़ जे जबर वारे दौर सां जंहिं आपोज़िशन खे रपोर्ट कयो ऐं बेबाकी सां रपोर्ट कयो, इलाही जुरत सां रपोर्ट कयो। ऐं मां सम्झां थो त 1992 में जॾहिं बेनज़ीर साहिबा जनरल पंहिंजो इसाक़ साहिब जे लाइ जेको इहो लॉन्ग मार्च रखियो, उन में ही वञनि पिया त जंहिंमें हिननि जो एक्सीडेंट थी पियो गुजर ख़ान इस्लामाबाद वटि, जंहिंमें ही 3 ॼणा डॉक्टर इस्माइल ओढे जो, पंहिंजो लाशारी साहिबु ऐं जगदेश कुमार मलाणी साहिबु, उहे एक्सीडेंट में फोत थी विया। उनजे पोयों काज़ी साहिबु ऐं पंहिंजो मौला बख्श चांडियो साहिबु रस्ते में हुया। ऐं ज़ख़्मी थियो उन में ग़ुलाम क़ादिर पलील साहिबु। ठीकु आहे न। हाणे इहे 2 नाला
सिंधी सहाफ़त में असां वटि अमुल माड़ करे आहिनि। हिकिड़ो नालो आहे अनवर पीरज़ादे साहिब जो, हिकिड़ो नालो आहे फ़कीर मोहम्मद लाशारी साहिब जो। नो डाउट सिराज साहिब जन वॾा एडिटर हुया, पर उन हिकिड़ो ॿियो कमु कयो। उन इहो कमु कयो त सिंधी ॿोलीअ खे निज पिज रखण लाइ हुन सॼे अख़बार में ॿोलीअ ते वॾो ध्यानु ॾिनो। इहो सिराज साहिब जो ॿोलीअ जे हवाले सां कंट्रीब्यूशन हो। पर फ़कीर मोहम्मद साहिबु असांखे जेकॾहिं यादि रहंदो त पंहिंजे एडिटोरियल जे हवाले सां पंहिंजे जुरतमंद लिखण सां हक़ मोदी। लाशारी साहब कई हंधनि ते अमेरिका बि वियो ऐं सचपच त उहो जिते बि वियो उते उन कोशिशि कई त जेके बुनियादी मसइला आहिनि, जेको ॿोली खां वठी सिंध सॼी ख़ुदि सिंध उन जो कल्चर उन्हनि ते हुन जिते किथे ॻाल्हायो। ऐं असां सम्झूं था त हिते अवाम जा जेके बि वेठल आहिनि उन्हनि जा ॿाहिरि जेके बि दोस्त हुजनि, लाशारी साहब जो को बि मवाद, का बि तकरीर, का बि कचहरी, उन जी का रिकॉर्डिंग उहा जेकॾहिं तव्हां वटि हुजे त उहा असांखे ॾियो त बाक़ी बचियल शयूं बि लाशारी साहब जो मंज़र आम ते अची सघनि। ऐं इंतिहाई एतिराम मञा पंहिंजे दोस्त, आर्ट्स काउंसिल जी गवर्निंग बॉडी जे मेंबर, जिनाब सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर अमजद सिराज मेमन साहब खे गुज़ारिश थो कयां त हू अचे पंहिंजे ख़्याल में। आउं हिकिड़ो ख़ुशनसीब माण्हू आहियां त जंहिं नंढे हूंदे खां वठी बाबा वटि जेके महिमान ईंदा, जमाल अबड़ो साहब, शेख ख़याज़, राशिदी साहब, अली मोहम्मद राशिदी साहब ऐं ॿिया केतिरा अनेक इहे जेके बलीजो साहब, इन्हनि असां वटि को नौकर कोन हूंदो हो त पोइ चांहि पियारनि जी ड्यूटी मुंहिंजी हूंदी इन्हनि खे। त चांहि पियारींदे पोइ आउं पोयां वेही रहंदो हुउसि कुर्सी ते, छो त घंटी जो रवाजु कोन हो सॾु करण जो, बाबा खे तकलीफ़ न थिए, ऐं उते पोयां वेही रहंदो हुउसि। ऐं उन्हनि पोयां वेही उहे कचहरियूं जेके ॿुधियूं मूं त उन मां थोरो थोरो सिखंदा वियासीं ऐं थोरो कोशिशि कई कंट्रीब्यूट करे कुझु किताबनि जा तर्जुमा इन करे कयमि जो हर माण्हू ॾिसंदो आहे त हीउ केरु आहे, लिखे छा थो। मूं पंहिंजो घणेई कुझु लिखी रखियो आहे, पर इन डप मां नथो छपरायां कॾहिं बि त जंहिं घर में हिकिड़ो सिराज साहिब जो बाबा जो नालो हुजे उन खे ईअं न थियां शर्माए विझां। या पुफी फहमीदा लिखे थी उते पंहिंजे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, उते हू सोचींदा त हीअ किथां वरी टपो ॾेई अची वियो जंहिंखे एतिरो लिखण बि कोन थो अचे। तंहिंजे करे मूं कोशिशि कई आहे त ट्रांसलेट करियां, छो त ट्रांसलेशन करणु जेको आहे सो हिकिड़ो ॾुखियो कमु आहे ऐं हर माण्हू ॿिन्ही ॿोलियुनि ते एतिरो कोन थो उबूर रखे। कुझु वक़्तु ॿाहिरि रहण जे करे थोरो अंग्रेज़ी एतिरी अची वई जो सिंधी नंढे हूंदे खां हिलाल पाकिस्तान जॾहिं मूं हबीब स्कूल में पढ़ियो आहियां जंहिंमें सिंधी कोन पढ़ाई वेंदी हुई, पर घर में हिलाल पाकिस्तान आई, पोइ जागो थी ऐं इहे कचहरियूं जेके थियूं त उन मां मूं तमामु वॾो पिरायो आहे। ऐं आउं तव्हां सभिनी दोस्तनि जी वरी महिरबानी, ख़ासि करे भाॼाई असांजी चाची ऐं भाॼाई चऊंसि चाची चऊंसि जेको जंहिं वॾो हिकिड़ो सफ़रु कयो, सफ़र जो लफ़्ज़ अंग्रेज़ी वारो नथो चवां, सिंधी सफ़रु कई जंहिंमें हुन पंहिंजे औलाद खे पढ़ाए लिखाए अहिड़ी जॻह ते पहुचायो। अॼु असां मूंसां गॾु वेठी त हींअर चई त नुसरत जी कमी महसूसु थिए थी, छो त उहा सभिनी खां वधीक मुंहिंजे ख़्याल में सारनि खां वधीक एक्टिव उहा हूंदी आहे हर फंक्शन में। हींअर बि कंहिं बि अमेरिका में जंहिं मुल्क शहर में हूंदी आहे उतां को न को प्रोग्राम पई कंदी आहे। ऐं तव्हांजो वधीक वक़्तु कोन वठंदुसि, टाइम जी शॉर्टेज बि आहे। ऐं सिर्फ़ु हिकिड़ो पेज आहे जेको बाबा लिखियो हो फ़कीर मोहम्मद साहिब ते, उहो घणनि माण्हुनि जी नज़र मां कोन गुज़रियो हूंदो, उहो तव्हांजे साम्हूं पढ़ी थो छॾियां, छो त मुंहिंजे ख़्याल में हुन खां वॾी भेट आउं त नथो ॾेई सघां। हू लिखे थो बाबा त हू जो हिकु माण्हू हो, हू जो हिकु माण्हू हो जंहिं सच पले पातो हो, जंहिं सच विरायो हो, जंहिं सच ॻोल्हियो हो, जंहिं सच संवारियो हो। हू जो हिकु माण्हू हो जंहिं पाण ओजागा कढी ॿियनि खे जाॻायो हो, जंहिं पाण हीणो हूंदे ॿियनि खे हौसला ॾिना,
जंहिं कलम हलाईंदे पंहिंजा हथ ज़ख़्मी कया त जीअं पंहिंजनि जा फट छुटाए सघे, जंहिं पंहिंजो नूर निचोए पंहिंजनि खे ॼाण जो नूर बख़्शियो हो, हू जो हिकु माण्हू हो जेको गाजी खावड़ जी चीकी मिटी जो कर्ज़ लाइण कराची आयो हो, जंहिं पंहिंजी ॿिन्ही मुख़्तसिर ज़िंदगी में सिंध खे सदाकत जो सॾु ॾिनो, सिंधी ॿोली खे सचा लफ़्ज़ ॾिना, सिंधी अदब खे हिमालय जहिड़ा सगारा लेख ॾिना, सिंधी साहिब जागो जहिड़ी अख़बार ॾिनी। हू जो हिकु माण्हू हो जंहिं सिंध खे पंहिंजे वजूद जो महवर बनाए छॾियो ऐं उन हवाले सां सारे आलम जूं मोहबतूं विरछे छॾियूं, जंहिं मिसकिन माण्हुनि सां नींहं निभाइण ख़ातिर समुंड जाॻिया बरपट भेटिया जबलनि सां जाड़ूं कयूं ऐं वॾे वाक़े चवंदो हुयो, जेसीं हिननि खे निंड नसीब न आहे तेसीं मूं ते बि निंड हराम आहे, जेसीं हिननि जी बुख नथी लहे तेसीं मूं ते बि गिरह हराम आहे, जेसीं हिननि खे आजको नाए मिलियो तेसीं मूं ते बि हर आज़ादी हराम आहे। हू जो हिकु माण्हू हो जंहिं भिट धणी खां मार्क्स ऐं एंगल्स ताईं ऐं पोइ मार्क्स ऐं एंगल्स खां भिट धणी ताईं निहायत अणांगो सफ़रु कयो, जंहिं पोरियत थी दुनिया जे पोरियतनि लाइ इलाही ख़्वाब ॾिठा, जंहिं सेठ खे सेठ वॾेरे खे वॾेरो सम्झियो ऐं नौसत जी इन्हनि निशाननि खे मंधीअड़े पाइण जा जतन कया, जंहिं आमरीत ऐं आपेशाही खे पंहिंजी दुश्मनीअ जो महवर बणायो त जीअं लोकराज ऐं जमूरियत जापो माणी। हू जो हिकु माण्हू हो जंहिंजी मंज़िल त अलाए कहिड़ी हुई, पर जेको उन ॾांहुं वेंदड़ वाट ते हलंदो रहियो, जेको गाजी खावड़ जी चीकी मिटी जो कर्ज़ लाइण कराची आयो हो, जेको कराची खां उन राजधणियुनि जे पटके लहण जो मंज़र ॾिसण लाइ लाहौर उसियो हो, जिन सिंध जे समूरनि लोकनि जा हक़ हज़म कया हुआ, पर उन्हनि पटकनि ॾियण खां फ़क़ति 48 कलाक अॻु, उन्हनि पटकनि ॾियण खां फ़क़ति 48 कलाक हू सरमद वांगुरु ॼण त पंहिंजो ई लाश पंहिंजे कुलनि ते खणी गाजी खावड़ जी चीकी मिटी सां भाकुर पाए उनजी आगोश में सुम्ही पियो। ऐं जंहिं मूंखे तोखे राज्यनि खे लोकनि खे लुड़कनि ऐं सीसराटनि जी सौगात ॾेई छॾी आहे, शायदि भिट धणी फ़क़ीर मोहम्मद लाशारी जे लाइ वाई लिखी हुई, तड़ निहारियां ते मुंहिंजा बंदर वेहड़ा जे मां सिड़ सुञाणा सॼे। महिरबानी। हींअर आउं गुज़ारिश कयां थो इंतिहाई एतिराम मंझां जनाब फ़क़ीर मोहम्मद लाशारी साहिब जी घरवारी जंहिं 1993 खां पोइ हिन घर खे आबाद रखियो, हिन घर खे शाद रखियो ऐं पंहिंजे समूरनि ॿारनि खे वस कए ख़ुशियूं उन्हनि में विरायूं ऐं वंडियूं ऐं उन्हनि खे वधीक मानवर कयो, असांजी भेण मिसिस फ़क़ीर मोहम्मद लाशारी। सभई भाइरो भेनरूं, तव्हांजी महिरबानी, तव्हां क़दम खणी आया, मूंखे कहिड़ी अहिड़ी ताक़त आहे मूं में जो ॿाहिरि पंहिंजे सोने साईं ते ॻाल्हाए सघां, मूंखे का ताक़त कान्हे, मूं वटि मवादु घणो आहे, पर मूंखे ॻाल्हाइण जी हिमत कान्हे जो मां कुझु ॻाल्हाए सघां। चवंदा आहिनि सही सख़्तियूं सूर पहुती नेठि पुनल खे, हाणे बि असां हिते पहुचण वारा थिया, मां ॻाल्हाए नथी सघां, ॿार मूंखे माफ़ु कंदा। हींअर आउं गुज़ारिश थो कयां जनाब शम्स जाफ़राणी, अॻूणो सेक्रेटरी कल्चर डिपार्टमेंट, उनखे त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे असांजो दोस्त, असांजो साईं जनाब शम्स जाफ़राणी। मुंहिंजी फ़क़ीर लाशारी साहिब सां का मुलाक़ात कान्हे, असांजी जेकॾहिं मुलाक़ात हुई त उहा ग़ैबाना मुलाक़ात हुई, ग़ैबाना मुलाक़ात हुई जागो जे महिल, जागो में या उन खां अॻु में जेकी बि अख़बारूं सिंधी में छपियूं उन में जेको एडिटोरियल हूंदो हो उहो रस्मन छपिबो हो, छाकाणि जो हिकिड़ी तयशुदा ॻाल्हि आहे त हर अख़बार जो जेको एडिटोरियल पेज आहे उन ते मज़मून सां गॾु हिकिड़ो 2 कॉलमनि जो एडिटोरियल हूंदो आहे, जेको घणो करे उन खां हिकिड़े ॾींहुं अॻु में जेकी हालतूं हूंदियूं आहिनि उन ते टेका टिप्पणी हूंदी आहे या उन अख़बार जो मौक़िफ़ हूंदो आहे। जागो ऐं उन खां पोइ सिराज साहब ऐं शेख अयाज़ बरसाति में उन्हनि अची इहो जेको ट्रेंड हो पुराणो उनखे बिल्कुलु तब्दील करे छॾियो। सिराज साहब जी लिखणी ॿी हुई, उन में वरी इल्म ऐं अदब घणो हो। असांजे शेख अयाज़ जे
जेके बरसाति जा एडिटोरियल आहिनि उन में वरी हू आलमी अदब खे घणो डिस्कस कंदो हो। पर फ़क़ीर मोहम्मद लाशारी साहब जेकी हिते जा ॿारंदड़ मसइला हुआ उन्हनि ते लिखंदो हो ऐं नब्ज़ शनास माण्हू हो। उनखे इहा ख़बर आहे त सिंध जे माण्हुनि खे किथे तकलीफ़ पहुचे थी त उनखे कीअं इक़्तिदार जे अहवाननि ताईं पहुचाइजे या घटि में घटि आवाज़ु खड़ो कजे। आउं सम्झां थो त फ़क़ीर मोहम्मद लाशारी साहिबु इन लिहाज़ खां ख़ुशनसीबु हो जो उनखे अख़बार में उहो माहौल पैदा करे ॾिनो वियो जो उहो इहो लिखी सघियो। न त असांखे ख़बर आहे त आउं सम्झां थो त 1983 में शमशेरुल हैदरी साहिबु महराना अख़बार में वञी एडिटर थियो हो। उन हिकिड़ी कोशिशि कई हुई पर उहा कोशिशि जेका आहे सा आउं सम्झां थो महीनो खनि में न हली सघी, छाकाणि त जिन अख़बारनि जा मालिक के सियासी जमायत सां वास्तो रखनि था या उन्हनि जा मसलतूं आहिनि त उते एतिरी आज़ादाना तरीक़े सां लिखी नथो सघे। सो जिते जागो जो जेको सथ हो या जागो जी जेका इंतिज़ामिया हुई उन्हनि खे शाबुस हुजे जो उन फ़क़ीर मोहम्मद लाशारी साहिब खे इहो माहौल पैदा करे ॾिनो जो उन खुली सिंध जे मसइलनि ते लिखियो। जून 1992 में हिकिड़ो दर्दनाक वाक़ियो थियो हो टंडे बावल में, जंहिंमें 9 माण्हू जेके आहिनि बेगुनाह मारिजी विया। उन में हिकिड़ो फ़ौजी अफ़सर ऑफिसर जेको उहो इन्वॉल्व हो ऐं हिकिड़ो ॾींहुं त उनजी ख़बर न पई ऐं चयो वियो त सही इहे माण्हू जेके मारिजी विया आहिनि इहे राज या तरबियत याफ़्ता हुआ, दहशतगर्द हुआ ऐं इहो असां इन्हनि खे मारे हिकिड़ो वॾो कारनामो अंजाम ॾिनो आहे ऐं हिकिड़े वॾे नुक़सान खां असां मुल्क खे बचायो आहे। पोइ ॿिए ॾींहुं असांजे सिंधी अख़बारनि ख़ासि करे उनखे शाबुस हुजे असांजी जेका नेशनल जेके नाम निहाज़ नेशनल प्रेस चऊं था उहे त ख़ामोश रहियूं। सिंधी अख़बारनि न त वञी खोजला कई ऐं ख़बर पई त ईअं न आहे त ॻोठाणा हुआ ऐं सॼो चकर जेको हो ज़मीन फॿाइण जो हो। मूं वटि ते छाकाणि आउं उन ज़माने में उन इलाइक़े जो असिस्टेंट कमिश्नर हुउसि, सो मुंहिंजो हुते उन वाक़े खां पोइ लॻातार अचणु वञणु थींदो ऐं उनखां पोइ बि आउं कंहिं न कंहिं नमूने सां उन वाक़े सां या उन सां जेके मुतासिर माण्हू आहिनि उन सां राब्ते में रहियो आहियां। उन ते मूं हिकिड़ो अलॻि किताबु लिखियो आहे टंडे बावल जे वाक़े ते ऐं उन में वरी जेका असांजी माई जंदो आहे उन जी जेका जिदोजहद आहे बेसिकली तो मूं पंहिंजो ज़िक्र कयो पंहिंजे ऑटोबायोग्राफी में। पोइ कुझु माण्हुनि जो ख़्यालु हो त हिन में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेकी असांखे ख़बर न आहे त हिकिड़ो किताबु छपजणु खपे। त इहो जॾहिं मूं किताबु लिखियो पिए त इहा ज़रूरत मूं महसूसु कई त ॾिसां त उन ज़माने में सिंधी अख़बारनि जो किरदारु छा आहे या ॿियनि अख़बारनि जो छा आहे। सो ॿियनि अख़बारनि जे लाइ जेके जीअं मूं सवेर चयो त नेशनल प्रेस जेका आहे उहा त कॾहिं का 2 कालमनि जी काॾे सिंगल कालम जी ख़बर छपी थिए, पर असांजी सिंधी अख़बारनि तमामु सुठी हुनजी कवरेज कई ऐं हुनजी जीअं मालिकी थींदी आहे उहा मालिकी कई। पोइ मां ॻोल्हा कई त उन ज़माने में एडिटोरियल करे न का अख़बार लिखिया, सिंध जे सभिनी अख़बारनि लिखिया एडिटोरियल इन ते। पर जागो में लाशारी साहिबु 6 जून ते इहो वाक़ियो थियो आहे। उनखां पोइ आउं सम्झां थो 7 या 10 ॾींहंनि जे अंदरि 3 एडिटोरियल लिखिया ऐं उन मां हिकिड़ो एडिटोरियल फ्रंट पेज ते छपियो जेको आम तौर ते हिकिड़ी अनयूज़ुअल ॻाल्हि हूंदी आहे। जेको उन ज़माने में असेंबलीअ जो इजलास भरियो पिए, मुज़फ़र शाह साहिबु उन ज़माने में चीफ मिनिस्टर हो, जेको आख़िरी एडिटोरियल मुंहिंजे नज़र मां गुज़रियो ऐं सम्झो त इहो 13-14 जून जो हूंदो। उनजो उनवान हो त चीफ मिनिस्टर वज़ीर आला सिंध खां चंद सवाल। चङो ख़ासो जेको एडिटोरियल हो उन ते सॼे ॻाल्हि खे डिस्कस करण खां पोइ लाशारी साहिबु हुन में कुझु सुवाल उथारिया हुआ त सिंधी माण्हू एतिरा निंदड़ का छो आहिनि। त इहा उनजी ज़रूरत हुई ऐं कंहिं सवेर अॻ में चयो ऐं आउं उनखे इंदारस करियां थो त आम तौर ते असां वटि अख़बार पढ़ंदड़ एडिटोरियल न पढ़ंदा आहिनि या सवाइ उहे माण्हू जिन खे ख़ासि दिलचस्पी हूंदी आहे। अदरवाइज़ त माण्हू पढ़ंदा आहिनि ख़बरूं, पढ़ंदा आहिनि सितार जो अहवाल, अगोतरी या उहो जेको मज़ाया कालम हूंदो आहे उहो। सो पर फ़क़ीर मोहम्मद साहिबु
इहो हिकिड़ो नओं ट्रेंड पैदा कयो जो माण्हुनि में इहा सुजागी एॾी आई जो उहो ख़बरनि पढ़ण खां अॻु में पहिरीं ॾिसंदा हुआ त जागो अख़बार में एडिटोरियल छा आहे ऐं छा लिखियो वियो आहे। फ़कीर मोहन साहिबु सहाफ़त में अचण खां अॻु में उस्ताद हो, गाजी फावड़ मां आयो, नौकिरी मां इस्तीफ़ा ॾिनई, हिते आयो 1975 में, ईअं सर त उनखां पोइ 8-10 सालनि में कराची जहिड़े वॾे शहर में हुन पंहिंजी हिकिड़ी हैसियत क़ाइमु कई। इन लिहाज़ खां न त वॾो को माल मिल्कियत ठाही, का वॾियूं गाॾियूं हुयसि या वॾा बंगला हुअसि, पंहिंजे कलम जे ज़ोर ते उन पंहिंजी हैसियत ठाही जंहिंखे उन वक़्तु माण्हुनि यादि कयो थिए ऐं अॼु बि असां यादि कयूं था। ऐं अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त अलाह ताला उनखे जल्दी पाण वटि घुराए वरितो ऐं सिंध हिकिड़े वॾे सगारे आवाज़ खां महिरूम थी। महिरबानी। हींअर आउं गुज़ारिश थो कयां जनाब फ़कीर मोहम्मद लाशारी जे फ़र्ज़ंद सारंग खे त हू अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। सारंग लाशारी। बाबा जी जेको हिकिड़ा ख़्वाब हुया ऐं जेका हुनजी मिटी में थोरी उमिरि में उणितणो हुई जेका उहा सिंध जा ख़्वाब सिराज साहिब जो जिन आर्टिकल अदील सिराज पढ़ियो त हुनजी जेका ॿोली हुई ऐं हुनमें जेका जिदत हुई, सिराज साहिब जेके लफ़्ज़ लिखिया आहिनि पंहिंजे दिलि जे उत्साह सां, इहा का आम ॿोली न हुई, तमामु वॾी गहरी ॿोली ऐं उहा ॿोली धरती जी ॿोली ऐं सचा पुट हू आम माण्हू हो ऐं आम माण्हुनि जे दिलि में रहंदो ऐं हुनजी दिलि में सिंध धड़कंदी। कहिड़ी बि कुंड में किथे बि को वाक़ियो थींदो, इहो माई जंडू वारो वाक़ियो थियो त कंहिं बि ख़बर इहा न हलाई, बाबा इहा ख़बर जेका फ़र्क़ु पई ते हलाई, पोइ ॿिए ॾींहुं जंग में दान में सिंधी अख़बार से ली हुई ख़बर, उहा तरह ख़बर हाईलाइट थी ऐं पोइ बेगुनाह नओ हारी जेके पंहिंजो ढाल करे मारिया विया, उहे जेके ज़ाहिर थिया उहे हारी विया, धाड़े न हुआ। नंढो भाॻो जो बिल्कुलु मशहूरु। ॿियो त राजेश जो किसो लाड़काणे में जॾहिं अॻवा थियो हो, या अवामी आवाज़ में बाबा हूंदो, उहो जॾहिं अॻवा थियो हो राजेश त 8-9 साल जो ॿार हो, पोइ उनखे उन्हनि धाड़नि खे पैसा बि मिलिया पर ॿार खे मारे छॾिया। पोइ जॾहिं उनखे राजेश जी होली कीअं मल्हाईंदी, बाबा एडिटोरियल लिखियो, पोइ जॾहिं इहो धाड़ियल पहुता उनखे फांसी आई, उहो जेका मदर आहे हुते अवामी आवाज़ में आई, मूंखे हुते चई त मूंखे लाशारी साहिब सां मिलणो आहे, मुंहिंजो मामो बि गॾु हो राजेश, हुते माई किरी पई पेरनि ते चई मूंखे जो इंसाफ़ मिलियो आहे, तव्हांजे लिखण जे करे मूंखे इंसाफ़ मिलियो आहे, न त मुंहिंजे पुट जो खून रायगा थी वेंदी आहे। मक़सदु इहा आहे त हुन खे जी 41-42 साल जी जेका उमिरि हुई, उहो आयो हो, पोइ वॾो कमु कयो हले वियो ऐं चवंदो हुयो हमेशह त वक़्तु घटि आहे, कमु घणा आहिनि, उहो हमेशह चवंदो ऐं यकीन कंदो। हिन में हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सिंपल सादी कई, चवंदो त मां तव्हांखे कुझु का ख़ासि शइ कोन ॾी वियो आहियां, मुंहिंजो वक़्तु थोरो आहे, ईअं आख़िरी ॾींहंनि में थोरो अम्मा सां इहो ज़िक्र कंदो हो। पोइ इहो चवंदो त मां अहिड़ी का शइ छॾींदो वञा तव्हांखे सॼी ज़िंदगी उहा शइ कमु ईंदी। यकीन कंदो मां दुनिया में कंहिंजी कुंड कुझु वेंदो आहे जेको माण्हुनि जो जेको प्यारु ऐं रवैयो मथां मिलण जो हूंदो आहे, मूंखे हैरत थींदी आहे, उहो लफ़्ज़नि जा सचा आहे। उहो बाक़ी अहिड़ी पोइ छॾे वियो आहे। हाजी मुरीद कोट जो दोस्त वेठो आहे, हाजी मुरीद कोट जा दोस्त जॾहिं किथे मिलंदा आहिनि त केॾी हुन में उत्साह मिलंदी आहे। ॻाल्हि इहा आहे त हमसफ़र गाॾी वेठो आहे ऐं हिते जेको बड़े साहिबु ॻाल्हायो एॾो ज़बरदस्त बाबा जे हवाले सां कुझु शयूं नंढड़ा हुआसीं, जॾहिं बाबा जी डेथ थी मुंहिंजी उमिरि हुई 15 साल। सो बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो ऐं 17 जुलाई देरि सां प्रोग्राम इन करे मल्हायो त इहे पोइ 3-4 साल मिस थी विया आहिनि ऐं हाणे कंटिन्यू कंदासीं। बाबा जा किताब इंग्लिश में ट्रांसलेट करींदासीं इंशाअल्लाह। लख लाइ थैंक यू बाबा, वेलकम। लाशारी साहिब जी भाइटी आहे, बेनज़ीर नालो अथसि, उहा अची पंहिंजो ख़िताब करे। Assalamu alaikum everyone. I am Benazir Lashari, daughter to Ghulam Murtaza Lashari and the youngest niece of Faqir Muhammad Lashari. The event held today is nothing less of spectacular, a well-deserved appreciation for someone whom I call my role model. His words, his writing, what he wrote, what he did, has shaped me into who I am today, even after 20 years. He spoke when silence was the safer option. He wrote about powerful, influential people, knowing what risks it brought to his life, yet he still did it. That is what I call true bravery. Faqir Muhammad Lashari was not just a journalist or a writer. He was a voice for the unheard. He spoke for the poor and stopped injustice where he could.
His words weren't just beautiful, they were bold. And his message was always clear, showing how truth always matters. Even today, his words echo through time. I'd be मां 17 सालनि जी आहियां, हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो न आहे गुज़रियो जॾहिं बाबा साहब जे बारे में मूंखे न ॿुधायो हुजे, उन्हनि खे यादि न कयो हुजे. His words echo through time, reminding us that silence is never an option when injustice is around. I feel proud to carry his name and his legacy with me, and I hope you and me never let his voice fade. Not today, not ever. Thank you. इंतहाई एतिराम मां असांजे साईं ऐं लाशारी साहब जे पुराणे दोस्त डॉक्टर जबार खटक साहब खे त हू पंहिंजे ख़्याल ॾींदा. अॼु असीं हिते हिकु अहिड़ी शख़्सियत जी यादि में गॾु थी आहियूं जंहिं न सिर्फ़ु सिंधी सहाफ़त खे नओं लाड़ो ॾिनो पर पंहिंजे कलम फ़िक्र ऐं उसूलनि सां तारीख़ में ज़िंदा रहण वारो मक़ाम हासिलु कयो आहे. ऐं हू नालो ॿियो केरु ॿिए कंहिंजो न आहे, उहो नालो रुॻो फ़क़ीर मोहम्मद लाशारी जो आहे. फ़क़ीर मोहम्मद लाशारी रुॻो हिकु सहाफ़ी न पर हिकु सचो फ़िक्र रखंदड़, उसूलनि ते बीठल एडिटर ऐं सिंधी ॿोली जो आशिक़ु हुयो. अवामी आवाज़ जे चीफ एडिटर तौरु हुननि न सिर्फ़ु अख़बार जे मवाद खे मयारी रखियो पर सिंधी समाज जे नब्ज़ ते हथु रखी अवामी मसइलनि खे निर्वार कयो ऐं बाइख़्तियार हल्कनि खे पिणु बहादुरी सां बेनक़ाब कयो. फ़क़ीर लाशारी पंहिंजे तहरीरनि सां अवाम जो आवाज़ बणियो. उन्हनि सहाफ़त खे रुॻो हिकिड़ो पेशो या मुलाज़मत या नौकरी न सम्झी पर हिकु मुक़दस मिशन ऐं हिकु तहरीक ऐं हिकु जज़्बो सम्झो. ऐं उन्हनि चंद सहाफ़ियनि में हुयो जेको कलम खे धन ज़ात फ़र्क़ु ऐं ख़ौफ़ खां आज़ादु रखी सच ॻाल्हाइण खे पंहिंजी सहाफ़ती ज़िम्मेवारी सम्झंदा हुआ. मुंहिंजो ज़ाती तजुर्बो बि फ़क़ीर साहब सां लाॻापियलु आहे. मां ॾिसंदो हुयुसि त जॾहिं बि हू कंहिं ख़बर बाबति या कंहिं फीचर बाबति या कंहिं मज़मून बाबति सही ॼाण वठण जी कोशिशि कंदो हो त उन्हनि जे पोयां हिकु ग़ैर मामूली तजसुस, ज़िम्मेवारी ऐं ईमानदारी हुई. हुन नौजवान सहाफ़ियनि खे रहनुमाई ॾिनी, उन्हनि जी तरबियत कई ऐं सच जी राह ते हलण जो हौसलो ॾिनो. फ़क़ीर मोहम्मद लाशारी सिंधी अदब जो वॾो नक़ाद हुयो. हू हिकु मुनफ़रिद असलूब जो मालिक हुयो. संदसि लिखणियुनि में फ़िक्र, जज़्बनि ऐं इल्म जी खोट न हुई. संदसि कलम अवाम, तारीख़ ऐं मुस्तक़बिल विच में हिकु पुल वांगुरु हुयो. फ़क़ीर लाशारी पंहिंजी ख़ुदी फ़िक्र ऐं नज़रियनि सां सहाफ़त खे अहिड़े ऊचे दर्जे ते वठी वियो जेको अॼु जी सहाफ़त जो ज़मीर ऐं मयार बणिजी वियो आहे, जहिड़ो बदकिस्मती सां अॼु किथे किथे नज़र अचे थो. अवामी आवाज़ सदके फ़ख़्रु आहे त फ़क़ीर लाशारी जहिड़ी शख़्सियत असां सां गॾु हुई. संदसि कमु, संदसि उसूल ऐं संदसि सोच असांजे लाइ अॼु बि मशल आहे. ऐं जॾहिं फ़क़ीर मोहम्मद लाशारी खे ट्रिब्यूट पेश करण जे लाइ मां हिकु तहरीरी तौरु कुझु खणी आयो त कुझु अवां के कन्वे कयो. उन्हनि जो मक़सदु इहा आहे त जॾहिं बि कोई तकरीब हूंदी आहे त शख़्सियत ते पोइ घटि ॻाल्हायो वेंदो आहे त बाक़ी ॻाल्हियुनि ते वधीक ॻाल्हाईंदो आहे. पर हाणे मां जॾहिं फ़क़ीर मोहम्मद लाशारी जे यादि में खुटायली तकरीब में मौजूदु आहियां ऐं ज़िक्र कयां थो त मां हीउ ॿुधायां थो त फ़क़ीर मोहम्मद लाशारी जो विज़न जहिड़ो हुयो उहो साइंस, टेक्नोलॉजी, एडवांसमेंट ऐं नई जहिड़ी आहिनि त जहिड़ा डायमेंशन्स आहिनि उन्हनि जो हुयो. उहो पाण बि हिकु जदीद फ़िक्र जो माण्हू हुयो. असीं इन तकरीब में हाणे वादा कयूं
त संदसि फ़िक्र खे फ़क़ीर मोहम्मद लाशारी जी फ़िक्र खे ज़िंदा रखण जे लाइ उन्हनि जो उसूलनि ते बिल्कुलु हलंदासीं ऐं नौजवान सहाफ़ियुनि खे तरक़ीब ॾींदासीं त उहे फ़क़ीर लाशारी जिया बेबाक ईमानदार ऐं नज़रियाती बणिजनि जीअं पंहिंजे समाज खे पंहिंजी क़ौम खे अॻिते वधाइनि। महिरबानी। फ़क़ीर मोहम्मद लाशारी जो मां सम्झां थो त हिते जेके दोस्त वेठा आहिनि जिन में सभ खां पुराणो दोस्त आउं ई आहियां। काफ़ी वक़्तु अॻु मूं जॾहिं मज़मून हिकिड़ो लिखियो पिए पंहिंजे भाउ जे वफ़ात ते तॾहिं मूं लिखियो त ज़िंदगीअ जो सभ खां वॾे में वॾी तकलीफ़ आहे पंहिंजनि माण्हुनि ते मरसो लिखणु। उन मूं इहो लिखियो त मुमताज़ अली कुरैशी फ़क़ीर मोहम्मद लाशारी आउं न लिखी सघियुसि। मूं माण्हुनि खे त बि लिखियो आहे, केतिरनि ते लिखियो आहे, ज़फ़र हसन ते लिखियो आहे, तारिक अशरफ ते लिखियो आहे, पर फ़क़ीर मोहम्मद लाशारी सां जेका मोहबत हुई उहा शायदि मोहबत हुई जो मूं हुनजे विछोड़े खे कॾहिं दिलि सां मञियो कोन्हे। केॾो अजीब माण्हू हो। मां सम्झां थो त केरु बि ईअं पंहिंजा ॾुख ऐं सुख बर्दाश्त करे ॿुधाए जॾहिं को मसइलो हूंदो हो फ़ोन कंदो हो, ॻाल्हियूं कंदो हो। सहाफ़त जी जेतिरी ॻाल्हि आहे त मूंखे यादि आहे त 72 में या 71 जी ॻाल्हि आहे, असांजो दोस्त हूंदो तमामु जीनियस माण्हू, उनखे असीं यादि कंदासीं, उहो डॉक्टर अरबाब कावड़। बदकिस्मती असांजे मुआशिरे जी त असां उन्हनि पंहिंजनि माण्हुनि खे विसारे छॾियो आहे जिन सिंध जे क़ौमी मुआशिरे में तब्दीली आंदी। असीं यादि ई कोन था करियूं। असीं सिंधी माण्हू विसारण जा माहिर आहियूं। फ़क़ीर मोहम्मद लाशारी जो फंक्शन ॿिया छो कनि, असां छो था करियूं उन्हनि खे यादि करियूं। ख़बर त पए त कहिड़ा साहब ई हुआ। सिराज साहब आहे, अॼु अख़बारुनि जी ॻाल्हि निकिती आहे त अख़बारुनि जी, मां बि 30 साल एडिटर रहियो आहियां। महे साहब उन ज़माने में अख़बारुनि में हूंदा कंपास्टर, 100-80 कंपास्टर, माना सुबुह जी शिफ्ट अलॻि, राति जी शिफ्ट अलॻि, इन में अख़बारूं निकिरंदियूं। ऐं सिंधी अख़बारूं सिंध जे मसइलनि ते कोन लिखंदियूं हुयूं। अयूब खान जे दौर में तव्हां वञी मिसाल ॾिसो अख़बारुनि जा, हिकु अख़बार में बि 4 मार्च 1967 जो वाक़ियो थियो आहे। मजाला जी अख़बार में को वाक़ियो हुजे रोकाए छॾियूं। 3 ॾींहंनि खां पोइ ख़बर पए, ख़बर छपी आहे त 4 मार्च 67 जो वाक़ियो थियो आहे। पर पोइ जॾहिं हिलाल पाकिस्तान निकिती, सिराज साहब खे जेतिरी बि हुनजी तारीफ़ कजे घटि आहे, त हुन पहिरीं जदीद सिंधी अख़बार हिलाल पाकिस्तान कढी, जेका आउं सम्झां थो त सिंध जे सहाफ़त जी जॾहिं तारीख़ लिखी वई त हिलाल पाकिस्तान जो नालो पहिरियों आहे। अवामी आवाज़ जी बि ॻाल्हि आहे, छाकाणि कंप्यूटर जी अख़बार आहे। हिलाल पाकिस्तान छा निकिती, सॼी सिंध में जहिड़ी हिकिड़ी बाहि वठी वई, हर तरफ़ अख़बार पकिड़िजी वई। अख़बार जो पकिड़िजी वई, ऐं त चओ न असीं सिंधी माण्हू, डॉक्टर बलोच हिकु दफ़ो चयो चई त दोज़ख में खूह हुआ, सो उन में हर माण्हू जे मथां, हर खूह जे मथां बीठो मलाइक। हिकिड़ो खूह हो जंहिंमें सिंधियुनि जो खूह हो, उन में चयूं माण्हू छो कोन्हे मलाइक, चई हेठां सिंधी ॿिए खे छिकी था वठनि, इन करे उहो ॿाहिरि निकिरे ई कोन। हिलाल पाकिस्तान में यूनियन कीअं ठही, उन वक़्तु हिकिड़ी अख़बार जे मालिक हिकिड़े कंपास्टर खे उन ज़माने में 500 रुपया ॾिना त बाबा हिलाल पाकिस्तान में यूनियन ठाहे। हाणे तीअं सम्झो था त यूनियन जो ठहणु माना अख़बार में हिकिड़ी ॼण त मुसीबत भरी वई, कमु करण खां बिल्कुलु जेको आहे। उन दौर में अख़बार कीअं जियाफ़ो कयो, इहो सिराज साहब खे कंट्रीब्यूशन आहे, छाकाणि उहा यूनियन मूं बि भुगतियूं। जेका साईं ॻाल्हि कई त यूनियन में प्रोफेशनल साहब बि घटि हूंदा हुआ ऐं टेक्निकल माण्हू हूंदा हुआ, पर बहरहाल हिलाल पाकिस्तान में लाशारी साहब जॾहिं जॉइन कई तॾहिं ज़ियाउल जो दौर हो, पर हुन माण्हूअ अख़बार में जेका अदबी हिकिड़ी मैगज़ीन कढी, उन अख़बार खे जीआरे छॾियो, छाकाणि त 80 में त सेंसरशिप हो। सेंसरशिप में अख़बार ते जेसिताईं स्टैम्प लॻंदो तेसिताईं अख़बार कोन छपिजी सघंदी। पर हिलाल पाकिस्तान जी जेका मैगज़ीन हुई, उहा जेका आहे लाशारी साहब कढंदो हो, उनजे करे अख़बार तमामु ज़ोर थी। तंहिंखां पोइ हुन हिकिड़ी हिमत कई त जॾहिं हिलाल पाकिस्तान छॾियईं पिए त मूंखे ॿुधाई तव्हां वञा पियो अवामी आवाज़ में, त
त मुंहिंजो ॻाल्हि तव्हां मर्ज़ी जा मालिक आहियो। हिलाल पाकिस्तान जी अख़बार में तव्हां सम्झो था त आउं ॻाल्हि थो करियांव 1990 में जॾहिं मां हिलाल पाकिस्तान जो चीफ एडिटर थियुसि त मूं वटि जेको पटेवालो हो, जेको यूनियन जो सदर हो, उनजो पघार हो 12,000 रुपया। हाउस रेंट ऐं हेल्थ एॾियूं सहूलियतूं हर वर्कर खे, यानी त मां सम्झां थो त मूंखे यादि आहे जॾहिं इहा यूनियन उन ज़माने में अली अहमद बरोई डायरेक्टर हो असांजो, उन यूनियन सां साज़बाज़ कई ऐं यूनियन जी हिकिड़ी तकरीब हुई, मज़हर अब्बास वेठो, मुंहिंजो डिॼो उन ॾींहं खां जॾहिं हीअ अख़बार प्राइवेटाइज़ेशन में हली वई, तव्हांखे 1200 में पघार कोन मिलंदो। उहा अख़बार जेका आउं सम्झां थो सिंधी सहाफ़ियुनि जो हिकिड़ो छपर छांव हुई। केरु थो एतिरो पघार ॾिएसि, केरु थो एतिरो ख़्यालु करे। अञा ताईं पेंशन जेका आहे असां हिलाल पाकिस्तान जे मुलाज़िमनि खे मिले पई। ॻाल्हि हितां निकिती त लाशारी वारा अख़बार खे नौकिरीअ खे लत हणी वञी अवामी आवाज़ जॉइन कई। इहा तमामु हिकिड़ो बहादुरी जो फ़ैसिलो हो। उन खां पोइ वरी जागो में आयो, जॾहिं मां आयुसि 90 में, त हाणे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायांव त हिलाल पाकिस्तान जी वर्कर्स यूनियन 2 यूनियनूं, हिकिड़ी असांजी वर्कर्स यूनियन, ॿी असांजी प्रेस। ऐं उन ज़माने में हिलाल पाकिस्तान वटि 2 वेब ऑफसेट मशीनूं हुयूं जेकॾहिं जंग वटि बि कोन हुयूं, पर उहो साज़िश करे उहे विकामियूं वयूं। ऐं यूनियन जो जेको प्रेसिडेंट उहो फ़कीर अहमद लाशारी। लाशारी केरु? जागो जो एडिटर। हाणे आउं हुते यूनियन खे मुंहुं पियो ॾियां, पर यकीन कंदो त लाशारी खे मूं जॾहिं बि का ॻाल्हि ॿुधाई त हाणे हीउ मसइलो आहे छा कजे, हुन माण्हू मुंहिंजी ईअं रहनुमाई कई जंहिंजी तव्हां बाक़ी त उहो आयो जी चई त यादि रखो हीउ मदद अली सही थो चएव, हीअ अख़बार जेकॾहिं विकामजी वई, अॼु हीअ छपर छांव अथव तव्हां सभिनी जी, तव्हांखे 1200 में बि नौकिरी मिलंदी। ऐं कुदरत ख़ुदा जी उहो मूं ॾिठो त यूनियन जो प्रेसिडेंट अली बख्श मोह मुंहिंजो दोस्त हो, उन अख़बार में 1500 में नौकिरी बि कई। मुंहिंजो बाबा तोखे सलाम आहे, सिंधी अख़बार बंदि करायव, हाणे वेठा थी आराम करियो। लाशारी साहब में उन वक़्तु मूंखे यादि आहे जाम साद के लिए दौर हो। ऐं हिलाल पाकिस्तान जो चीफ एडिटर सरकारी अख़बार, काविश जो अली काज़ी, जागो जो लाशारी साहब, अवामी आवाज़ जो जवाहर खटक जे हिदायतुनि ते सोहेल सांगी। असां उन वक़्तु सिंडिकेट ठाहियो हिकिड़ो, उहो सिंडिकेट जी जेका आइडिया हुई अली काज़ी लाशारी जी हुई। जी हाणे एडिटोरियल जेको आहे सो जॉइंट लिखिबो, माना पहिरें पेज ते 4 सिंधी अख़बारुनि जा एडिटोरियल, भले सादिक अली साहब चीफ मिनिस्टर हो, पर जॾहिं जॉइंट एडिटोरियल ईंदो हो त थथलो मची वेंदो। हर सिंध जे मसइले ते इहो फ़कीर अहमद लाशारी हो। हुन माण्हू जा एडिटोरियल मां चवंदो बाबा एडिटोरियल तूं लिखंदो त उहो पाण हो, असांखे त रुॻो छपिणो हूंदो, पर तमामु सख़्तु एडिटोरियल हूंदा हुआ। मूंखे यादि आहे कि हिकिड़े हंधि हुनखे जाम सादिक अली सभिनी अख़बारुनि खे सॾायो, 4 सिंधी अख़बारुनि खे, छाकाणि इम्पॉर्टेंट अख़बारूं इहे हूंदियूं हुयूं। उते हुन ॾाढी बहादुरी सां पंहिंजो मौक़ुफ़ बयानु कयो। ऐं सम्झां थो त अहिड़े माण्हू खे जेतिरो बि यादि कजे घटि आहे। ऐं मुंहिंजो त ज़ाती दोस्त मूं तव्हांखे ॿुधायो त आख़िरी मूंखे यादि आहे हैदराबाद ते वियुसि, मूं वटि अख़बार जी गाॾी हुई, चई त आउं हैदराबाद मुंहिंजे छा में था वञो, त चई आउं बसि मुंहिंजो गॾु था हलूं, मुंहिंजी वाइफ पोइ वेठी हूंदी तव्हां अॻियां। असीं वियासीं, पोइ हैदराबाद में मुंहिंजो घर में रहियो। मुंहिंजो घरु असांजो तमामु वॾो घरु हो, जंहिंमें 12-14 कमरा ऐं हिंदुनि जे ज़माने जो मूमा पैलेस। त मूं हुनखे पंहिंजे बेडरूम ऐं ड्राइंग रूम में चई आऊं त राति जो एडिटोरियल लिखंदुसि। मुंहिंजो मूंखे त शक आहे हिन असांजे घर में जिन आहिनि। चई अॼु राति जिननि जो मुक़ाबिलो को। सुबुह जो उथियो, एडिटोरियल लिखी पूरो, मुंहिंजो करियो ख़बर, चई आया हुआ जिन, पर मुंहिंजा एडिटोरियल पढ़ी भॼी विया। सो अहिड़नि माण्हुनि खे जेतिरो यादि कजे। मूंखे जॾहिं हिलाल पाकिस्तान में हिकिड़े साज़िश तहत कढियऊं त हुन माण्हू जी नंढ फिटी पई, वञी अली अहमद बरोई सां मिलियो, मूंखे चई हाणे छा करिणो आहे। आख़िरी वक़्तु मूंखे यादि आहे त सिके अखियुनि जी तकलीफ़ थी पई, यदि तव्हांखे यादि हूंदो आउं तव्हांजे घर बि आयो हुउसि, मूंखे चई मुंहिंजी अखियुनि में तकलीफ़ थी पई आहे। आउं वियुसि हिन जे घर वञी, पाण कोन हो, इहे ॿार सभु नंढा हुआ। अदीअ सां मुलाक़ात जी, सोरा ॻोठ वॾनि जो घरु हूंदो हो। पर छो मूंखे महसूसु पियो थियो त हू थोरो परेशान हो। अलाए छो माण्हू खे छा ख़बर पइजी थी वञे छा आहे। वरी मूंखे चई वञा थो इहो इस्लामाबाद बाए रोड था वञूं, त मूं चयो पोइ बाए रोड तव्हां वञो था, तव्हांजी अखि में तकलीफ़ आहे। चई बसि थी थो अचां। ऐं कुदरत अहिड़ी हुई जो एक्सीडेंट थियो, ग़ुलाम कादिर साहब परीअ साहब बची वियो, ऐं हू जेके आहिनि असांखे छॾे हलिया विया।
लाशारी साहब जा उहे एडिटोरियल त छपिया आहिनि, पर हाणे मूं हुन में ॾिठो पिए हिन जा जेके इंटरव्यू आहिनि, मूंखे यादि आहे हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि ॿुधाईंदोसांव। हिन साईं जेम्स सां इंटरव्यू कयो। हाणे साईं जी तबियत जो तव्हांखे ख़बर आहे त साईं खे गुस्सो अची वियो ऐं एडिटोरियल जेको इंटरव्यू हो अध में रहिजी वियो। त मूंखे चई त मदद यार साईं त कावड़ जी बि मुंहिंजा तो सवाल अहिड़ा कया हूंदा, साईं त ज़रूरु कावड़ हो। पर पोइ वरी मां जॾहिं वठी वियोसांसि त साईं जी उहो ई साॻी मुर्क वई, हिन बि साईं सां ईअं वेही ॻाल्हायो जीअं पंहिंजो औलाद पंहिंजे पीउ सां ॻाल्हाईंदो आहे। सियासी मुफ़क़िर हो। लाशारी साहिब जूं तव्हां तक़रीरूं ॿुधो, आउं चवंदो आहियां त लाशारी सियासी मुफ़क़िर हो। हुनजी सोच जेका हुई एॾी आलमाणी हुई जंहिंजी का इंतिहा कान्हे। जमाल अबड़े इहा जेका तक़रीर कई अथसि उहा तव्हां यूट्यूब में पई अथव, ॿुधियो त सही। हुन माण्हू जेके इंटरव्यू माण्हू सां कया आहिनि से ॿुधो त सही। ऐं अहिड़े माण्हूअ खे भई हुन औलाद यादि करे बहितरु आहे त इहे इदारा यादि कनि ऐं असीं सभु यादि करियूं। उहो अॼु बि ज़िंदा आहे पंहिंजे तहरीरुनि ज़रिए ऐं पंहिंजे औलाद ज़रिए। अव्हांजी ताड़ियुनि में इंतिहाई एतिराम मंझां सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना जो चूंडियल सदर डॉक्टर मक़बूल हालीवुड। जीअं असांजी रिवायत आहे, ऐं शाह साईं जे शहर में शुरू कंदो आहियां। शाह साईं जो हमेशह चवंदो आहियां, शायदि मुंहिंजो शहर बार बार पहिरीं दोहरायो आहे त मुंहिंजे लाइ शाह साईं जो हर लफ़्ज़ हर सिट हिकिड़ी आयत आहे। पर हिकिड़ियूं ॿ आयतूं जेके मूंखे तमामु घणियूं शाह साईं जो पसंदि आहिनि, बार बार दोहराईंदो आहियां। शाह साईं जो आहे त चांहि त पाए चित में सनू कतियो जिन तिन जो त सराफ़न दुको बि दाख़िल न कयो। उनजे बरक्स शाह साईं चवंदो त मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन तिन जो त सराफ़न अणमयो अघायो। सो अणतोरियो या अणमयो अघायो। सो हाणे अॼु जो असां बीठा आहियूं, असां फ़क़ीर मोहम्मद लाशारी साहिब लाइ ॻाल्हायूं था, इहो हिकिड़ो सबूत आहे त साईं जिन जी शायदि ज़िंदगी जेतिरी हुनखे मिलणु घुरिजे आहे ओतिरी न मिली, पर जेको हू पोरियो करे विया उहो अघायल आहे। इन करे अॼु हिते अमेरिका में जिते बि सिंधी आहिनि उहे साईं लाशारी साहिब खे यादि कंदा ऐं असां हमेशह कंदासीं। इहा ॻाल्हि साईं मदद अली सिंधी सही कई, असांखे जेतिरो करणु घुरिजे ओतिरो नथा करियूं। पर आउं उनजो रुॻो इहो ई जवाबु ॾींदुसि त ॾिसो ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेकॾहिं ऐं थोरो ऑफ टॉपिक ॿ रुॻो लफ़्ज़ वठंदुमि, जेकॾहिं तव्हां सिंधी क़ौम सां जे बारे तारीख़ ॾिसो था त इहो बि हिकिड़ो बार बार मिसाल ॾींदो आहियां त गुज़िश्ता 100 सालनि में जेकॾहिं ॿ क़ौमूं अहिड़ियूं आहिनि दुनिया में जिन खां हर शइ पुरी वई ओवरनाइट, उन्हनि जी धरती, उन्हनि जी ज़बान, उन्हनि जी तारीख़, उन्हनि जा घर, हिकिड़ा फ़लस्तीनी हुआ ॿिया सिंधी हुआ। असांखां असांजी शनाख़्त पुरी वई, पर अॼु बि असां हिते बीठा आहियूं, पंहिंजनि हीरनि खे यादि था करियूं। इहा सिंधी क़ौम जी सभिनि खां वॾी ताक़त आहे। ऐं आउं इहो ई चवंदुसि त ॾिसो तव्हां तारीख़ में ॾिसो, मूंखे हुते माण्हू पुछंदा आहिनि अमेरिका में त भाउ सिंधी आहिनि के, तव्हांजी मूंखे कंहिं दोस्त पुछियोसीं व्हाट इज़ द ग्रेटेस्ट क्वालिटी ऑफ सिंधीज़, and I told him, I said, Sindhis are a nation that have been conquered by innumerable nations over innumerable times. We have never conquered anybody. We have never tried to invade anybody. Instead, what we do is we conquer our conquerors with nothing but love. And that is the greatest strength of Sindhis. असां हमेशा पैसिवली माण्हुनि खे रिज़िस्ट कंदा आहियूं ऐं हर वक़्तु कंदा रहंदासीं। सिंधी तारीख़ पढ़ो त शायदि हुर मूवमेंट खां पोइ MRD मूवमेंट हिकिड़ी हुई जंहिंमें थोरो घणो असां एक्टिवली रेजिस्ट कयो ऐं थोरी घणी आर्म्ड रेजिस्टेंस हुई। उन खां सवाइ असां हमेशह पैसिवली असां रेजिस्ट कंदा आहियूं लॉजिक सां, असां रेजिस्ट कंदा आहियूं किताबनि लिखण सां, असां रेजिस्ट कंदा आहियूं पंहिंजी शाइरीअ सां। सो मूं किताबु पढ़ियो पिया ऐं रुॻो साईं जे हिकिड़ो एक्सेप्ट तव्हांखे पढ़ां थो। साईं लिखे थो त सच जो साथी शाह लतीफ़ चए थो त शाह जे दौर जो अहिड़ो को बि अञाण कोन थो मिले जंहिंमां साबित थिए त शाह पंहिंजे ॾींहं में उन वक़्त जे रिआयत वरितल माण्हुनि मंझां हो। बाक़ी इहा ख़बर पवे थी त शाह हिंगलाज वियो, पूरब पासे पंध जाॻाई, मुग़ल गवर्नर आज़म ख़ान संदसि दुश्मन हो, मटियारीअ जे ते भिटाई सां उन अनपढ़त हुई हुनजी।
भिट जी वेझड़ाईअ में हिकु दरगाह तां पंहिंजे ख़िलाफ़ु हिकिड़े भेरे हिकिड़ो नंढिड़ो लश्कर भिट ते चढ़ाए चढ़ाईअ लाइ तयारु कयो हो जो ग़ुलाम शाह, पर ख़बर पवे थी त उन ॾींहं जे हाकिम मियां नूर मोहम्मद कलोड़े भिटाईअ खे माराइण लाइ सीटूं सटियूं हुयूं ऐं इहो अहवालु मिले थो त लतीफ़ साईं हयातीअ जो चङो ख़ासो अरसो घर घाट छॾियो घुमियो। ताज़ो हिकु सिंधी महक़ इहा ॻाल्हि बि ॿुधाई त शाह जो बैत भाङा थींदी सुहिणी मिड़िया मछ हज़ार सिंध ते नादिर शाह जी काह जे मौक़े ते उन सूरत हाल जे पस मंज़र में छपियल हो। त तव्हां इमेजिन करियो, तव्हां शाह खे हर तव्हां रूप में ॾिठो आहे, पर तव्हां कॾहिं सोचियो त शाह उन वक़्त जे बादशाहनि जे ख़िलाफ़ु रेज़िस्ट कयो, स्ट्रगल कई, पर कीअं पैसिवली कई। इहा ई असांजी क्वालिटी आहे, असां कंदा रहंदासीं। ऐं वरी बि चवंदुसि शाह साईं लाशानी साहिब खे असां हमेशह यादि रखंदासीं, हिते बि यादि रखंदासीं, हुते बि यादि रखंदासीं। अदी नुसरत असां सां सना में हमेशह गॾु रही आहे ऐं गॾु रहंदी, असां हुन सां गॾिजी कमु कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच। ॾात विकामे कंहिंजी थी त बात विकामे, कंहिंजी थी त राति विकामे, कंहिंजी थी त ज़ात विकामे, पर अहिड़े मौक़े जो न विकाणो सोई माण्हू मोतीअ दाणो। सदाइती सभु का बुख न बासे जा, जेही तेही ज़ात जी जुंबश कान्हे जा, मूसी हले सा जा जी मिठो न करे। वो जिन दरख्तों की छाँव में से मुसाफिरों को उठा दिया था, वो जिन दरख्तों की छाँव में से मुसाफिरों को उठा दिया था, उन्हीं दरख्तों पे अगले मौसम जो फल न उतरे तो लोग समझे। उस कच्ची सी उम्र वाली लड़की को कोई न समझा, जिसके कमरे से लाश निकली खतूत निकले तो लोग समझे। अब आखिर में अवांखे आख़िरी ॻाल्हि हीअ थो कयां त जेके बि ॿारनि बचनि वारा आहियो, उहे ॾींहं में 2-3 घड़ियूं पंहिंजे ॿारनि सां गॾु वियो, उन्हनि खां पुछो, उन्हनि खे ॾिसो उहे काॾे था वञनि, उहे छा था कनि, उहे केतिरो पढ़नि था, केतिरो सिखनि था, केतिरो सम्झनि था। न त पोइ हीअ जेको तव्हां टीवियुनि ते अरमगान ऐं मुस्तफ़ा जा किसा पढ़ो ऐं ॿुधो ऐं ॾिसो था, ऐं पोइ 9 महीननि खां सड़ियल सुकल लाश ॾिसो था। इहे सिर्फ़ु हिन करे जो असां राति जो पंहिंजे औलाद जी जांच ई न कई त उहा हुई किथे। इन करे अचो त पंहिंजे औलाद सां, पंहिंजे घर वारनि सां, सॼी सिंध सां गॾु थियूं, गॾु सोचूं, गॾु हलण जी कयूं। ऐं जेकॾहिं पाण सभु हिकु दफ़ो रुॻो हिकु नुक़्ते ते मुतफ़िक़ थियासीं त कंहिं बि सिंधीअ जी ॼंग छिकणी कान्हे, कामयाबीअ ख़त असांजा पेर चुमंदी। अवांजी वॾी महिरबानी, अवां समूरनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। असांजे अॼोके हिन वरसी जो प्रोग्राम पूरो थियो।